खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान रिशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़ुर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। न आहियो त पोइ दिलि सां दुआ कयूं था अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे, अल्लाह पाक ख़ैरियत फ़रमाए, अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजनि सां गॾु रखे, परावनि खां परे रखे, ॾुखनि खां दूरि रखे। बसि हिकिड़ी ॻाल्हि सुबुह जो कंदा आहियूं पाण, जेका पंहिंजे तरफ़ां हूंदी आहे, पोइ वरी महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं। अॼु जेका पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जेको सेल्फ बिलीव आहे न, इनखे कॾहिं न टोड़िजो। पाण में जेका ख़ुदि एतमादी आहे या पाण ते जेको भरवसो आहे न, इन भरवसे खे कॾहिं न टोड़िजो महिरबानी करे। घणा माण्हू अहिड़ा आहिनि, मूं ॾिठा आहिनि पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में तजुर्बो कयो आहे। उहे माण्हू का बि शइ ॾिसंदा आहिनि त अॻ में ई टुटी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि त इहो कमु असांखां न थींदो। को बि कमु उन्हनि खे मिलंदो आहे, चवंदो आहे इहो यार असांखां न थींदो। ऐं के माण्हू वरी उनजी उबतड़ ईअं बि आहिनि जेकी बि कमु उन्हनि खे ॾिना वञनि, उहे चवंदा आहिनि त असां इहो करे वेंदासीं। ऐं खोड़ अहिड़ा माण्हू मूं ॾिठा आहिनि जेकी उन कम मां ॼाणनि बि कोन, उन कम में उन्हनि जी कॾहिं दिलचस्पी न रही आहे, उन कम में उन्हनि कॾहिं हथु ई न वंडायो या उन कम खे उन कॾहिं टच बि न कयो। तंहिं हूंदे बि एतिरो त उन्हनि खे एतमाद हूंदो आहे, चवंदा आहिनि साईं असां करे वेंदासीं। ऐं सची ॻाल्हि इहा आहे, जॾहिं उहो एतमाद सां चवंदा आहिनि असां करे वेंदासीं, त उहो करे वेंदा आहिनि, करे ॾेखारींदा आहिनि। उन कम खां हू अणवाक़ुफ़ हूंदा आहिनि, पर पोइ सोचे सम्झी पहिरियां त ज़हन लॻाईंदा आहिनि त हिनखे करिणो छा आहे, ऐं पोइ करे वेंदा आहिनि, न कंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि जो चवणु आहे त न निभागा कंदा आहिनि। सो जेकॾहिं तव्हां बि सभागा थियणु चाहियो था, ज़रूरी न आहे त सभु कमु कयो। ईअं बि न आहे त इहो त मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾिनो, पर ईअं न आहे जो कंहिं बि कम में हथु विझो जंहिंखे तव्हां ॼाणो ई कोन ऐं उन कम जो रहंदो बेड़ो ग़रक़ थी वञे। के माण्हू ईअं बि कंदा आहिनि, सभु कम सफल कोन थींदा आहिनि, पर ख़ुदि एतमादी ज़रूरी आहे घणनि कमनि में, तक़रीबन सभिनी कमनि में न, पर घणनि कमनि में, माना चङनि कमनि में तव्हांखे ख़ुदि एतमादी हुजे। तव्हां जेकॾहिं ॾिसो को जबल को पहाड़ त चई छॾियो साईं इहो मां सर करे वेंदुमि, आउं पार करे वेंदुसि इहो दरिया। ऐं पोइ जेका दिलेरी आहे न, उहा तव्हांखे कमु ईंदी। माण्हू अंदरि जो दिलेर हुजे। अच्छा, दिलेर ऐं चरे में वरी फ़र्क़ु आहे, सफ़ा चरियो न हुजे। के माण्हू दिलेर थींदा आहिनि, के चरिया थींदा आहिनि। हाणे चरे ऐं दिलेर में तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायां। दिलेर थोरो सम्झंदो आहे, सोचींदो आहे। हाणे जेकॾहिं के माण्हू खे असीं चऊं यार साम्हूं ट्रक अचे थी, तो ट्रक जे साम्हूं वञी बीहो दिलेर आई त, ऐं उहो अमरा वञी बीह रहे, त इहो दिलेर न आहे, इहो चरियो आहे। सो चरे ऐं दिलेर में थोरो फ़र्क़ु आहे। सो जेकॾहिं तव्हांखे अंदरि जी जेका आहे सा दिलेरी खपे, त उनजे लाइ तव्हांखे मुशाहिदो बि हुजे ऐं तव्हांखे ॼाण बि हुजे, इल्मु बि हुजे, अकुल बि हुजे। उनखां पोइ माण्हू दिलेर थींदो आहे ऐं सुठा फ़ैसिला कंदो आहे। बाक़ी चरियाइप वारी दिलेरी न खपे, उहा जान ॾेवा आहे, उन में जान वञण जो ख़तरो आहे। सो बहरहाल जेका ख़ुदि एतमादी आहे, उन में दिलेरी बि अचे थी। ऐं जेकॾहिं ख़ुदि एतमादी कंहिं चङे कम में कयो था, त अॼोको ॾींहुं तव्हांजो ॾाढो सकार थो गुज़रे। सूमर जो ॾींहुं आहे ऐं रोज़ जे रांभाट खां, रोज़ जी परेशानी वारी ॻाल्हि करण खां मूं चयो त सवली ऐं सिधी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त जेकॾहिं पंहिंजी हयाती खे बहितर बणाइणु चाहियो था, त पोइ इहा नंढी टिप बि तव्हांखे ॾियूं त पाण खे पंहिंजो पाण ते एतमाद हुजणु घुरिजे। पाण खे इहो सम्झणु घुरिजे त असीं घणो कुझु आहियूं। ऐं हक़ीक़त बि इहा आहे। तनवीर अब्बासी साहिब जो हिकिड़ो शेर मूंखे यादि अचे थो, उन फरमायो त हर को माण्हू मोतीअ दाणो, हर का दिलि हीरनि जी खाण, ॼाणे ॾिस त सही अणॼाण, ॼाणे ॾिस त सही अणॼाण। हर माण्हू कुझु न कुझु कम जो आहे, कंहिं न कंहिं किरत जो आहे। उन में कुझु न कुझु अलाह साईं अहिड़ी का शइ रखी आहे जेका ॿियनि माण्हुनि खां मुनफ़रिद आहे। कहिड़ो बि माण्हू तव्हां वठी ॾिसो, खणी ॾिसो, उन सां मिली ॾिसो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिन माण्हू में हीअ शइ आहे। हिन में मिस्त्री थियण जी स्किल आहे, हिन में ड्राइवर थियण जी स्किल आहे, हिन में कैमरामैन थियण जी स्किल आहे, हिन में होस्ट थियण जी स्किल आहे। हीअ कमु ॼाणे सघे थो, हिन कम जो माहिर आहे। के माण्हू सुठो ॻाईंदा आहिनि, के माण्हू सुठो वॼाईंदा आहिनि, के माण्हू सुठो पचाईंदा आहिनि, के माण्हू सुठो खाईंदा आहिनि। किन माण्हुनि जा कहिड़ा कम, किन माण्हुनि जा कहिड़ा कम, पर हर माण्हू पंहिंजे पंहिंजे शोबे जो तमामु घणो माहिर थिए थो ऐं उहो कमु ॿियो न करे सघंदो आहे। सो ईअं ई चवण जो मक़सदु इहो आहे त पाण में जेका आहे सा इहा जेका वलूड़ आहे त कुझु कजे, अॼु बि कुझु करे ॾेखारिजो पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजी मिटी जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ, ओड़े पाड़े जे ॿारनि सां गॾोगॾु पंहिंजनि मिट माइटनि जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ कुझु अहिड़ो कजो जंहिंसां नामाचारी थिए, तव्हांजो नालो रोशन थिए। बाक़ी ज़िंदगी आहे पई सफल थी थिए ऐं तमामु घणो हिन वक़्तु अपसेट आहे पाकिस्तान जो अवाम। खोड़ सारियूं शयूं आहिनि जिन मां ज़ाहिर आहे सरकारी मुलाज़िम बि डिस्टर्ब थिए थो। सरकारी मुलाज़िमनि खे इहो चयो वियो आहे त 7:30 वॻे पंहिंजी ऑफ़िस पहुचनि ऐं 7:30 वॻे हाज़िरी लॻाइनि। हाणे 7:30 वॻे केरु पहुचे साईं, मसइलो इहो बि आहे। जेकी माण्हू 10 बजे पुॼण वारा, 10 खां वरी के चंडरा सफ़ा अहिड़ा जो 11-12 बजे पुॼंदा हुआ, पंहिंजे बॉस खे चई छॾींदा हुआ, साथी क्लार्क खे, साथी जेको मेज़ ते टेबल ते जेको उन्हनि सां गॾु जेको रूममेट हूंदो हुयो, उन्हनि खे चई छॾींदा हुआ साईं मां अची वेंदोमांइ, तूं हे कमु संभाले। हाणे उन्हनि जे लाइ बि थोरी सख़्ती थी वई आहे।
सो इन ॾिस में हाणे थोरो सवेर उथणो पवंदो सभिनी खे ऐं जेकॾहिं तव्हां सवेर उथो था 7:30 बजे जी तयारी कयो था त इन खां बहितर आहे त 5 साढे 5 वॻे उथो नमाज़ पढ़ो नेकी कमायो ऐं नमाज़ पढ़ण सां फ़रत ईंदी तव्हांखे चुस्ती ईंदी बॉडी में तव्हांखे थोरी ईअं माना जेका महसूसु थींदी राहत उहा तव्हांखे सॼे ॾींहं जो जेको थकु आहे उहो थकु तव्हांजो सॼे ॾींहं वारो तव्हांखे ईज़ी लॻंदो मतिलबु ईअं थकु तव्हांखे फील न थींदो सो चङा कम इहे बि आहिनि त पंहिंजे कम सां सिंसियरिटी ॾेखारियो तव्हां जंहिं बि शोबे में आहियो सची ॻाल्हि इहा आहे त उन में जेकॾहिं तव्हां बेईमानी कंदव त इहो बि पंहिंजनि बचनि खे हराम खाराइण बराबरि आहे सो तव्हां जंहिं बि कम सां जंहिं बि ऑफिस में जिते बि आहियो महिरबानी करे मुल्क हिन वक़्तु ॾेवालपणे जो शिकार आहे कुझु शयूं पंहिंजे कंट्रोल में आणियूं आहिनि ऐं उन्हनि कंट्रोल वारनि शयुनि में हिकु त आहे त करप्शन पाण खे खाई वई आहे जड़ खां सो करप्शन खां पाण खे छुटकारो ॾियारणो आहे हाणे तव्हां वरी चवंदो त साईं पूरत कोन्हे त पोइ भला छा कयूं पघारूं घटि आहिनि मामला वधीक आहिनि त पोइ माण्हू करप्शन ॾे लहंदो वधंदो पर तव्हां जिन खां वठंदव जिन खां पैसा वठंदव जिन खे चवंदव त मूंखे ॾियो उन्हनि माण्हुनि जे बारे में सोचो त उहे अलाए नौकिरी वारा आहिनि अलाए मज़दूरी वारा आहिनि अलाए उन्हनि जो कीअं गुज़र सफ़र थींदो हूंदो अलाए कीअं पंहिंजे घर खे हलाईंदा हूंदा किराया भाड़ा घरनि जा ऐं गॾोगॾु सफ़री किराया वरी यूटिलिटी बिल्स आहिनि उहे अलाए कीअं ॾींदा हूंदा थोरो रहम कजो रहम जी निगाह विझो उन्हनि ते बि जिन खां तव्हां वठो था छो त उहे मजबूर आहिनि पंहिंजो कमु जेको उन्हनि जो उते फाथल आहे उन कम खे निबेरण जे लाइ हू किथां न किथां पट सट करे ॾेई वठंदा पर थी सघे थो उन जे लाइ हुननि खे तमामु घणी ॾुखियाई थी हुजे ऐं हू कर्ज़नि में मुब्तला थी विया हुजनि या अॻिते हली करे उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु थिए सो ईअं मिड़ई अॼु रहम जी नज़र बि कजो जिते बि आहियो जंहिं बि इदारे में आहियो सची ॻाल्हि इहा आहे त जेको ईमानदार माण्हू आहे अलाह उनखे हलाईंदो आहे अलाह उनखे ॾींदो आहे नवाज़ींदो आहे कंहिं बि मदद थी वेंदी आहे ऐं जेकी अहिड़े क़िस्म जो को कुदु कमु कनि था जेकी ॿियनि जा हक़ गज़ब कनि था जेकी ॿियनि खां कुझु वठनि था जेकी ॿियनि जो खाइनि था मूं कुझु माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि सभई शायदि न हुजनि पर मूं घणे भाङे अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि त उन्हनि वटि तमामु घणा मसइला हूंदा आहिनि उहे या त बीमार हूंदा आहिनि पाण या उन्हनि जी फैमिली बीमार हूंदी आहे उन्हनि जा ॿार बच्चा बीमार हूंदा आहिनि उहे पाण कॾहिं दम जी बीमारी आहे उन्हनि खे कॾहिं गैस जी बीमारी आहे कॾहिं हार्ट अटैक उन्हनि खे आहे कॾहिं टिकी खाई पोइ सुम्हंदा आहिनि कॾहिं खाईंदा ई न आहिनि डॉक्टरनि मना करे छॾी आहे उन्हनि वटि सोफ़ा सेट आहिनि ख़ूबसूरत बेड आहिनि ख़ूबसूरत उन्हनि वटि बैंगलोज़ आहिनि ख़ूबसूरत गाॾियूं आहिनि पर उन्हनि गाॾियुनि जो उन्हनि टामनि जो उन्हनि हंधि विहाणनि जो हू को फ़ाइदो नथा वठी सघनि इहो सबबु इहो आहे त अलाह पाक चवंदा आहिनि त ॾेई बि वरी न ॾियण जहिड़ो करे छॾींदो आहे सभु कुझु हूंदे आम माण्हू जी नज़र में उहे वॾा शाहूकार लॻंदा आहिनि वॾो उन्हनि खे बिज़नेस लॻंदो आहे मालदार लॻंदा आहिनि टेकियल लॻंदा आहिनि पर ॻाल्हि इहा आहे चवण जी त जिन बि अहिड़ो को कमु कयो आहे त उन्हनि जी पूरत बि न थी आहे ऐं उहे सदाईं बीमारियुनि जे वड़ चढ़ी विया आहिनि उन्हनि वटि तव्हां ॾिसंदा हूंदो त उन्हनि जा जेकी ॿार आहिनि ख़ानदान में ॾिसंदो को न को माण्हू तव्हांखे या को न को ॿार तव्हांखे डिसेबल नज़र ईंदो ईअं वेठा हूंदा अजीब उन्हनि खे चश्मा लॻल हूंदा थुल्हा थुल्हा पाण मोटू हूंदा उन्हनि जा ॿार उन्हनि खे खोड़ सारियूं बीमारियूं हूंदियूं किन खे दिलि में सुराग हूंदो किन खे नंढे इलाइक़ूं खां शुगर हूंदी किन जी आई साइड वीक हूंदी वॾा मसइला आहिनि जेको ईमानदारी सां माण्हू कमु करे थो सची ॻाल्हि इहा आहे त उनखे अलाह तरीक़े सां पंहिंजे सिस्टम सां हलाए थो ऐं मूं घटि ॾिठो आहे त उहे माण्हू के अहिड़े क़िस्म जे वॾे कंहिं ॾचे जो शिकार थिया हुजनि या वॾी कंहिं मुसीबत जो शिकार थिया हुजनि उहे माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ खे सुठे नमूने गुज़ारनि था पोइ जेको आहे आणिनि चाढ़िनि बीमारियूं बि उन्हनि वटि घटि आहिनि जेकी वॾियूं वॾियूं बीमारियूं मेजर जेकी बीमारियूं जिन वटि जिन ते लखें रुपया ख़र्च थी वेंदा उहे घटि पोइ उन वटि बीमारी बि हूंदी त नंढी हूंदी खंघि हूंदी ज़ुकाम हूंदो बुख़ार हूंदो या वरी वधि में वधि नंढनि ॿारनि खे का को मलो निकिरंदो का फुरड़ी निकिरंदी का उरड़ी निकिरंदी वधीक वॾी का बीमारी उन्हनि खे न हूंदी सो वॾनि माण्हुनि वटि बीमारियूं वॾियूं आहिनि नंढनि माण्हुनि वटि नंढी बीमारी आहे सो ॻाल्हि इहा आहे त जेतिरी बि कोशिशि कंदव अॼु पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजी आख़िरत जे लाइ जेको बि कमु तव्हांखे मिलियल आहे न उहो पूरी ईमानदारी सां कयो मां कैमरामैननि खे बि चवां थो त हीअ ईमानदारी सां कमु कयो छो त हर कमु ईमानदारी सां करणु घुरिजे ऐं आउं बि ईमानदारी सां कमु कयां थो साईं मूंखे चऊं त सोलो ते तव्हां ॾिसणो आहे माना जेको मुंहिंजे साम्हूं जेको सिधो जेको आहे जेका कैमरा लॻियल आहे उन ते ॾिसणो आहे सो बहरहाल खोड़ सारियूं ख़बरूं चारूं त असां हूअं बि कंदा आहियूं अॼु इहे चङियूं ॻाल्हियूं कोशिशि कईसीं त तव्हां ताईं पहुचायूं सम्झदार तव्हां बि आहियो ऐं असांखे तव्हांखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे हर माण्हू सम्झे थो हर माण्हू चवंदा आहिनि अॻे चवंदा त पाव या सेर चवंदा आहिनि त अटे जो हर घर में चढ़े थो पचाइजे थो सो हाणे ॻाल्हि थी वई आहे वरी ॻोरी रोज़ानी जीजल अख़बार पाण पढ़ंदा आहियूं कराची हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु इहा अख़बार शाया थींदी आहे हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे हिन अख़बार जा सिफ़ा 8 आहिनि क़ीमत हिन अख़बार जी 30 रुपया हूंदी आहे अख़बार में छा लिखियलु आहे उहे ख़बरूं तव्हांखे ऐं वरी सुर्खी जेके बि सुर्खीअ तौरु शामिल आहिनि उहे तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदुसि अॼु सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त अॼु हिन अख़बार जुल्द 19 आहे सूमर 27 फेबरवरी 2023 ऐं बमुताबिक़ 6 शहबानुल मुअज़्ज़म ऐं हिन अख़बार शुमारो 158 आहे
ऐं अॼु जेका लीड ख़बर आहे उहा इहा आहे त हिकु ज़मा पार्क जो वज़ीर आज़म हो जंहिं टंग जी तकलीफ़ में अदालत खे हिकु हफ़्तो इंतज़ारु करायो। ईअं करे जज सॻुराई पंहिंजी मज़ाक उॾाए रहिया आहिनि। बिलावल भुट्टो पारां नेब कानून जजनि ते लागू करण लाइ तरमीम आणण जो ऐलान, कानून जो ॿिटो मयार हलणु न ॾींदासीं, पीपल्स पार्टी चेयरमैन। इन खां सवाइ बलूचिस्तान मां हिकिड़ी ख़बर आहे अॼोके अख़बार में त बार ख़ान शहर जी बाज़ार में धमाको, 5 ॼणा मारिजी विया, 12 ज़ख़्मी। ऐं तहरीक इंसाफ़ जी रुॻो 100 माण्हुनि ने गिरफ़्तारी ॾिनी, उन मां बि 80% आज़ादी चाहिनि था राणा सनावला। ऐं इन खां सवाइ कहिड़नि केसनि में इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो इम्कान आहे, तफ़सील साम्हूं अची विया। पाबंदी मिलियल फंडिंग केस, तोशाखाना फ़ौजदारी कार्रवाई ऐं टेरियान नायली केस सभिनी खां अहम क़रार। दहशतगर्दी जे केसनि में इमरान खे लाहौर हाई कोर्ट मां 3 मार्च ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मिलण जा इम्कान। ऐं सिंध सां पाणी वसीलनि ऐं आदमशुमारी मसइले ते ज़्यादती थिए पई, अयाज़ सल्ती पलीज जो इहो चवणु आहे। मुराद अली शाह साहब चवे थो त तोहीन अदालत खां टिॼारियो वेंदो आहे, पर हाणे ख़ौफ़ न आहे। ख़्वाजा आसिफ़ चवे थो त हिकु भेरो क्रिएट धीअ जी शादीअ ते 72 करोड़ खां वधीक सलामी ॾिनी, ख़्वाजा आसिफ़ जो इहो चवणु आहे। ऐं अतार तारड़ जो चवणु आहे, वज़ीर आज़म जो ख़ासि सलाहकार, उहो चए थो इमरान ख़ान जो तमाशो घणी देरि ताईं न हली सघंदो। इन खां सवाइ पाण अॼोके अख़बार में जेकॾहिं ट्रेड ते ॻाल्हायूं, इकॉनमी ऐं ज़राअत जे पेश ते जेकॾहिं निगाह विझूं त उते लिखियलु आहे त ज़री मशीनरी ऐं औज़ारनि जी इम्पोर्ट में 66% घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। ऐं टेक्नोलॉजी जी एक्सपोर्ट में 4% जी वाध रिकॉर्ड थी वई। इन खां सवाइ सखर में हद दख़लनि जो आज़ार, शहरी मुसाफ़िर गाॾियूं रोडनि ते फाथल, ख़ल्क़ परेशान, इंतिज़ामिया अगूर निंड पियल। ऐं इन खां सवाइ असां शोबिज़ जे पेज ते बि थोरी निगाह विझंदा आहियूं। लिखियलु आहे त क्लासिकल रागी साजन विरागी बदारी सभु साज़ विकिणी छॾिया। ओहो हो, इहा ॾाढी ॾुखी ख़बर आहे। ऐं इन हवाले सां थोरी सकाफ़त खाते खे बि अखि पटण जी अपील कयूं था। जेकी सरहदी वारा जेकी आसूदा फ़नकार आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त कुझु जेकी हीणा फ़नकार आहिनि उन्हनि जी हेल्प कनि, जिन खे अलाह गंजनो आहे, जिन सॼी उमिरि कमायो आहे पंहिंजनि साज़िंदनि जी सार लाइ, पंहिंजनि फ़नकारनि जी सार लाइ, ॾुखे वक़्त में उन्हनि जे कमु अचनि। ऐं ख़ासि तौर ते इन हवाले सां जेकॾहिं को सफ़ा माली मुहताज थी वियो आहे त उनजे लाइ को चैरिटी शो कनि ऐं उन में पाण ॻाइनि, माण्हुनि जी टिकेट रखनि, त उन हवाले सां बि इहे मसइला हल थी सघंदा, पंहिंजो पाण में बि निबिरी सघंदा। सकाफ़त काॾे तां ॾे वाॼाइण जी एॾी ज़रूरत न पवंदी। इन खां सवाइ सिंधी मौसीक़ी जी ख़िदमत कंदुसि, मदद कई वञे, साजन विरागी जो चवण बि आहे। ऐं तव्हांजा सितारा छा था चवनि, अॼोकी अख़बार में सितारनि जो बि हाल अहिवाल आहे। ऐं मुंहिंजो सितारो इहो थो चए, तव्हांखे अॼु कंहिं कामयाबी तरफ़ वधिणो आहे, कारोबारी सफ़र में कामयाबी मिलण जी उमेदु आहे, पर तव्हां पाण खे मुतवाज़न रखंदा। अच्छा, इन खां सवाइ साईं जेको आहे खोड़ सारा जेके आहिनि अॼोकी अख़बार में इहो सितारा आहिनि। साईं तौफ़ीक़ साहिबु चए थो मुंहिंजो सितारो पढ़े, सिंधीअ में तव्हांजे सितारे जो नालो छा आहे? सो इन खां सवाइ ॾिसूं था त कहिड़ो सितारो साईं। हा, तव्हांजो सितारो चए थो पंहिंजे जीवन साथीअ सां कंहिं बेस मुबाहिस जो हिसो बणिजण बदिरां सब्र ऐं बुर्दबारी खां कमु वठिणो पवंदो तव्हांखे, न त पोइ तव्हां सम्झो था। इन खां सवाइ अॼोकी अख़बार में जेको एडिटोरियल आहे उहो आहे त आदमशुमारी ते सिंध जे ख़दशनि खे नज़रअंदाज़ न कयो ऐं आईने जो सॼो इदारनि जे गुनाहनि जो कुफ़ारो। इम्तियाज़ आलम जो कालम आहे, बग़ैर सुञाणप ऐं आदमशुमारी ऐं क़ौमुनि जो मुस्तक़बिल। इन हवाले सां कालम आहे, खोड़ सारा कालम मुख़्तलिफ़ माण्हुनि जा, मुख़्तलिफ़ असांजे कॉलम निगार दोस्तनि जा आहिनि। उहे कॉलम बि अॼोकी अख़बार में तव्हां पढ़ी सघो था। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स वठण जे लाइ या पढ़ण जे लाइ तव्हां हिकु त वेबसाइट बि ते वञी जीजल अख़बार पढ़ी सघो था, www.dailyjeejal.com, या वेझे हाकर खे चई छॾियो तव्हांखे रोज़ानी जीजल अख़बार दरवाज़े ते, माना घर तव्हांखे पहुचाए, होटल ते पहुचाए, सैलून ते पहुचाए, या अख़बारी स्टॉल ते तव्हां वञी अख़बार पढ़ी बि सघो था। अॼु वर्ल्ड NGO डे बि आहे। इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं थोरी देरि में त NGOs जो पाण वटि सिंध में कहिड़ो किरदारु आहे। NGOs खोड़ सारियूं आहिनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं NGOs आहिनि जेकी नाले वारियूं आहिनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं NGOs बि आहिनि जेकी नाली वारियूं आहिनि, ईअं खणी चऊं, छो त उन्हनि पंहिंजा सभु कम रुॻो काग़ज़नि में रखिया ऐं पोइ काग़ज़ नालीअ में लोड़े छॾिया। ख़बर न आहे उहे NGOs छा थियूं कनि। ऐं ग़रीब मिसकीन जेकी मुस्तहिक माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ उहे केतिरा अग्र आहिनि। पाण ॾिसंदा आहियूं त जेकॾहिं बि का मुसीबत ईंदी आहे, को मामिलो थींदो आहे, त पोइ NGOs या त ठही पवंदियूं आहिनि नयूं नयूं, या वरी NGOs जा माण्हू ईअं माकड़नि वांगुरु ॿाहिरि निकिरंदा आहिनि। ऐं पोइ मूं अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेकी अॻ में कुझु बि न हूंदा, पर का NGOs खोले या NGOs जॉइन करे उनखां पोइ लखापति थी विया, करोड़पति थी विया। उहो छा थियो, उहो कहिड़ो सीन आहे, इन हवाले सां बि खोड़ सारी डिस्कस करणु चाहियूं था असीं। ऐं अॼु थोरो मौक़ो बि मिलियो आहे इन हवाले सां त NGO सेक्टर में छा थिए पियो। अॼु NGOs जो ख़ासि ॾींहुं आहे ऐं आलमी ॾींहुं आहे। NGOs छो वजूद में आहियूं, छाजे करे आहियूं, जॾहिं त हर रियासत पंहिंजो किरदारु अदा करे पई, जेका पाण खे आम माण्हू खे शायदि ख़बर न हुजे, पर हूअं रियासत पंहिंजे तरीक़े सां पंहिंजो कमु कंदी आहे।
ऐं वरी हुकूमतूं पंहिंजो कमु कनि थियूं त पोइ NGOs छो आहियूं वजूद में, NGOs छो अमल में आहियूं ऐं उन्हनि कहिड़ो कमु कयो ऐं पंहिंजी सिंध में NGOs जो कहिड़ो कारज आहे, कहिड़ो कमु आहे, इन वाले सां कचहरी कंदासीं थोरी देरि में। मौज़ूद महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा। इन खां पहिरियां असांखे हिकिड़ो ब्रेक वठिणो हूंदो आहे, इन ॾींहुं साई वठंदासीं, मोटी ईंदासीं, त पोइ असां सां गॾु रहिजो। तव्हां हूअं बि गॾु हूंदा आहियो, अॼु बि साथ ॾिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। अॼु जीअं थोरी देरि पहिरियां इंट्रो में मूं ॻाल्हि कई त कुझु कचहरी NGO जे हवाले सां थींदी ऐं अॼु NGO जा दोस्त बि आहिनि, छो त अॼु नेशनल डे बि आहे। पाण वटि NGOs जो कहिड़ो कमु आहे, कारज आहे, NGOs कमु कनि पियूं, सही नथियूं कनि, NGOs अचानक ठहंदियूं आहिनि, वरी गुम थी वेंदियूं आहिनि, या कॾहिं का मुसीबत ईंदी आहे, आफ़त ईंदी आहे त उन वक़्तु नज़र ईंदियूं आहिनि, वरी भला मुल्क जा ॿिया मसइला खुटी विया आहिनि, या किन माण्हुनि जो या किन NGOs वारनि जो छा कमु आहे, सिर्फ़ु उहो ई कमु आहे, उन ई कम सां सलाड़ियल आहिनि या ॿिया कम बि हूंदा आहिनि। सो NGOs रजिस्टर कीअं थींदी आहे, NGOs ठहंदी कीअं आहे, माण्हू केतिरा गुड़ इहे सभु शयूं असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। असां सां गॾु सभ खां पहिरियां जेको मुज़ महिमान आहे उहो आहे दोस्त नज़ीर अहमद भट्टी साहिबु, जेको चेयरमैन आहे काइनात पब्लिक राइट्स वेलफेयर जो, ऐं इहा इंटरनेशनल रजिस्टर बि थियल आहे ऐं पाण तमामु घणो सुठो कमु कंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। मूंखे थोरी देरि पहिरियां आफेयर बि ॿुधायूं पिए त जॾहिं कोविड आयो हुयो त माण्हू मां तंग हुयो, मिटनि माइटनि मां तंग हुयो, माण्हू हर को पंहिंजे लेखे हुयो, माण्हुनि सां हथु मिलाइण लाइ तयारु न हुया। सो इन ॾिस में पाण मूंखे ॿुधायो अथऊं त उन वक़्तु अहिड़ा कोविड जा मरीज़ हिननि पाण पंहिंजनि हथनि सां शिफ्ट कया हॉस्पिटल्स, वरी उतां घरनि ॾे उन्हनि जी जेका तीमारदारी आहे, उन्हनि जेका सार संभाल आहे उहा बि पई कयूं। उनखां पोइ अलाह जो फज़ुल करम आहे, हिननि खे कुझु न थियो ऐं अञा पाण ठीकु ठाकु आहिनि। मतिलबु चवण जो इहो आहे त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो पाण जंहिं मरीज़ खां परे भॼंदा आहियूं या सोचींदा आहियूं त हिन मां को नुक़सानु थींदो, पर नुक़सानु हूंदो न आहे, कॾहिं कॾहिं इहे बि करिश्मा थी पवंदा आहिनि। सो खोड़ सारो हुनजो कमु थियल आहे। भलीकार चऊं था नज़ीर अहमद भट्टी साहिब खे, जेको लीगल तौर ते जेकॾहिं को मुंझियल आहे अॼु त उहो बि असां सां प्रोग्राम में कॉल करे असांखे ॿुधाए सघे थो त कंहिंखे बि जेकॾहिं का लीगल जेकॾहिं का मुझारे में का शख़्सियत आहे त उनखे पाण हल करे सघनि था। सो साईं तव्हांखे भलीकार चऊं था, वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो। इन खां सवाइ जेका ॿी शख़्सियत आहे उहा सनैया फातिमा ज़ैदी साहिबु आहे, उहा जेका CP चाइल्ड आहे ऐं माशाल्लाह उम्मीद का वेलफेयर में उन्हनि जो कमु आहे ऐं पाण मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स खे पढ़ाइनि थियूं। पाण हूअं जीअं पाण आहियूं ईअं सफ़ा फुर्त न आहे, पाण वांगुरु ईअं सफ़ा ज़हनी तौर ते बि ओके जी पोज़ीशन में न आहे, पर तंहिं हूंदे बि ॾाढो सुठो कमु करे पई, ॻाल्हाए थी, ॿोलाए थी, पाण खे ब्रीफ बि कंदी, पाण खे ॿुधाईंदी बि सही त हूअ इन वेलफेयर में अची करे छा महसूसु करे पई ऐं उनखां पोइ हुनखे पाण मुआशरे में केतिरो मक़ाम मिलियो आहे, पाण उते सेट आहे या न आहे सेट। सो भलीकार चऊं था असां सनैया फातिमा के। कैसी हैं, ठीक है आप? जी अल्लाह का शुक्र। बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। थैंक यू सर। इन खां सवाइ ॿी जेका शख़्सियत आहे उहा उम्मीद का वेलफेयर जी जेका आहे सा प्रेसिडेंट बि आहे ऐं गॾोगॾु चेयरपर्सन बि आहे। सो पाण उनखे भलीकार चऊं था, सलमा बहादुर असां सां गॾु आहे। कैसी हैं, ठीक हैं जी? आप तो हमारे प्रोग्राम में आती रहती हैं। जी जी, मतलब दूसरी मरतबा कहूँ, तीसरी मरतबा कहूँ, चौथी मरतबा कहूँ, वेलकम, खुशामदीद जी। हाँ, हमेशा के लिए हमारा अपना प्रोग्राम है ना जी, थैंक यू सो मच जी, आप प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ ॾाढा सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ अॼु असां सुठी गुलूकार फ़नकारा बि पंहिंजे प्रोग्राम में सॾाए वरिती आहे, हुनजी महिरबानी जो हुन सॾु वरना आयो असांजे प्रोग्राम में आई। सो असीं हुनखे भलीकार चऊं था। सलमा लगारी असां सां गॾु आहे। कीअं आहियो जी, ठीकु आहियो? ठीक है, अल्लाह बड़ी शुक्र है। महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। उस्ताद बादल लाई सिंध जो नाले वारो मौसीकार फ़नकार, वन एंड ओनली, असांजे प्रोग्राम जी ज़ीनत, रौनक, असांजे प्रोग्राम जो मज़ो, चस्सो रसो सॼो उस्ताद बादल लाई साईं। सो बादल लाई साहिब खे भलीकार चऊं था साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। मोहम्मद अली साईं तव्हां सां जोड़े में हूंदो आहे, मोहम्मद अली साईं खे भलीकार चऊं था। सो सभ खां पहिरियां नज़ीर साहिबु तव्हां खां शुरूआत कयूं, छा कमु आहे काइनात पब्लिक राइट्स वेलफेयर जो? थोरो हुन कम ते निज़ार विझूं, पोइ अॻिते वधूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त मां सिंध TV चैनल जो ऐं सिंध सलाम के ऐं तमामु मैनेजमेंट के तौराइत ऐं सलाम पेश थो करियां। अॼु तव्हां जेको प्रोग्राम मौक़फ़ रखियो आहे, असांजो इंटरनेशनल डे आहे NGOs जो। सही। अॼु जो जेको डे आहे त ही ईद खां घटि ख़ुशी न हूंदी आहे कि समाजी वेलफेयर माण्हुनि जे लाइ। अच्छा, वाह वाह। त हिकु त असां अॼु माशाल्लाह ख़ुशी पिया मल्हायूं। ॿियो ईद आहे माना तव्हांजी न? ईद आहे अॼु अल्हम्दुलिल्लाह। असांजे ईद जी ख़र्ची सभिनी खे ॾिजो। बिल्कुलु इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु। फासी थियो न साईं, हाणे माना वेल में अची वियो आहे। सर असां त आहियूं ई ईद न कैंसिल कयो लफ़्ज़। बिल्कुलु, असां त ख़ुशी ॾियण जे लाइ ई पैदा थिया आहियूं न। वॾी महिरबानी, भोग तो कयां, दिलि ते न वठिजो साईं। न सर न, बिल्कुलु जी साईं। असां ही अलाह ताला मौक़ो ॾिनो आहे असांखे 2023 जो कि मूंखे राज़ी करे वठो। वाह वाह।
त असांखे ही साल मिलियो आहे। सही असां सभिनीनि खे ज़रूरत आहे कि अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ हुननि माण्हुनि जी मदद कयूं जेके मजबूर लावारिस बेकस हुजनि। सही असांखे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ इहा ख़िदमत न आहे करणी, ओनली अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ बग़ैर रंग नसल करणी आहे। सही सही ॻाल्हि आहे। जीअं अल्लाह राज़ी थिए ऐं हे वॿाऊं बि ख़तमु थी वञनि। सही ॻाल्हि आहे। ऐं अल्लाह राज़ी आहे, पर असांजे जेके कुझु किरदार आहिनि, असां अहिड़े करप्ट माशरे में जनमु वरितो आहे सही जंहिंजे करे ही असांखे अज़ाब भुगतणो पवंदो। सही सही भोगणो पवंदो। सही था ॻाल्हि कयो। पर जेकॾहिं माण्हुनि जी जेकॾहिं का सार संभाल लऊं था त इहो हुकूक लिबास जे ज़िमेरे में अचे थो। यस। ऐं अलाह पाक पंहिंजे बंदे खे ख़ुशि ॾिसी ख़ुशि थींदो आहे। कंहिंजी बि तव्हां हेल्प कयो, ख़ल्क़ जी ख़िदमत कयो, अलाह पाक राज़ी थी पवंदो आहे। अलाह पाक खे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। सो माण्हुनि जी ख़िदमत कयो, पंहिंजी आख़िरत बि संभालियो। साईं मेन काज़ तव्हां न ॿुधायो पंहिंजी वेलफेयर जो, उनजो कहिड़ो कमु आहे? इहो ई कमु आहे जेको तव्हां ॿियनि जी भलाई नेकी चङाई? सर असांजो जेको मां वी ते कमु करियां थो। अच्छा वी माना हम सब कर सकते हैं, मैं कुछ नहीं कर सकता। अच्छा त जेको बि अल्लाह ताला चाहींदो आहे जंहिंखां हुन ई नेक कमु सही कंदो आहे, ऐं जेतिरा अल्लाह ताला कराईंदो आहे ओतिरो ई करे सघंदो आहे माण्हू। अच्छा त मां अल्लाह ताला खां दुआ घुरी आहे कि रहती दुनिया ताईं मूंखां ही नेक कमु वठे, सही हिन जे बदिले में मुंहिंजे वालिदैन जी बख़्शिश ऐं आला मक़ाम अता फरमाए। सही सही। पर साईं तव्हां अञा मूंखे नथा ॿुधायो त प्रॉपर छा था कयो? सर माना छा कंदा आहियो? को यतीमनि लावारिसनि बेवाहनि जी ख़िदमत कंदा आहियो? कपिड़ा राशन ॾींदा आहियो? स्कूली कमु कंदा आहियो? तक़रीबन जेकी बि NGOs आहिनि मुख़्तलिफ़ महदूद प्रोजेक्ट ते कमु कंदियूं आहिनि। उहो प्रोजेक्ट्स ते थोरो ॿुधायो। मां ओवरऑल प्रोजेक्ट ते कमु थो करियां। अच्छा जेकी बि डिसास्टर में जेकी बि माना प्रॉब्लम में आहे, केर बि अच्छा माज़ूर आहे, अखियुनि में बीमारी आहे, नाबीनो आहे, जेल में बंदि आहे, या ख़ुदा न ख़ास का ॿी का मुसीबत में आहे, असां हुन मुसीबत में असां हुन जी दहलीज़ ते पुॼी वेंदा आहियूं। असां हर मुमकिन मदद करण जी कोशिशि कंदा आहियूं, ऐं जेको थींदो आहे पाण कंदा आहियूं, न त पोइ अॻियां फॉरवर्ड कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं, रब जी ज़ात उन्हनि जो मसइलो हल करे छॾे। ओवरऑल कंदा आहियूं। सफ़ा फिज़िशियन लॻा पिया हो। यस। वाह साईं वाह। तव्हां सां कचहरी अञा कंदासीं। ऐं सनैया असां सां गॾु आहे। सनैया जी उम्मीदगाह में किस हवाले से आप आई, किस तरह से आई और अब क्या समझ रही हैं, क्या कंडीशन है, क्या पढ़ा रही हैं वहाँ पे, थोड़ा सा बताएं। मैं बच्चों को इंग्लिश उर्दू अच्छा इंग्लिश में पढ़ाती हैं माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा और मेरी बहुत अच्छी प्रोग्रेस हो रही है। मैं असल में आई थी, मुझे जो है थेरेपी की भी ज़रूरत थी। अच्छा थेरेपी भी करवाती हूँ मैं, और मैडम मेरी काउंसलिंग भी करती हैं। सही सही। तो और मुझे अब बहुत अच्छा लगता है बच्चों के साथ करना। सही सही। और मैं चाहती हूँ उन्हीं के साथ, मैं चाहती हूँ उन्हीं के साथ रहूँ। अच्छा अच्छा। कब से ये कर रही हैं बताएं थोड़ा सा? मैं 2013 से। 2013 से। बहुत साल हो गए। जी माशाल्लाह से माशाल्लाह से। तो फिर खुद एतमादी बढ़ गई माशाल्लाह। जी जी। बच्चे आपके साथ सेट हैं, उनको भी मज़ा नहीं आ रहा होगा आपके बगैर? जी। आज बच्चों को छोड़ के आई हैं आप? जी माशाल्लाह से, बहुत ही अच्छा। अच्छा जी, मुझे सलमा जी आप बताएं उम्मीदगाह के हवाले से, उम्मीदगाह है क्या? उम्मीद तो समझ में आई, उम्मीदगाह का पूरा मतलब सीनरियो बताएं, क्या है चक्कर? उम्मीदगाह रिहैबिलिटेशन वेलफेयर ट्रस्ट फॉर हैंडीकैप चाइल्ड। अच्छा बेसिकली हम लोग स्पेशल पर्सन के लिए, स्पेशल नीड्स पीपल्स के लिए काम कर रहे हैं। अच्छा। और इसमें सिर्फ बच्चों के लिए नहीं है, मतलब जैसे सनिया हमारे पास जो बड़े बच्चे हैं उनके लिए भी, और हम मल्टीपल डिसेबिलिटी पे काम कर रहे हैं, जिसमें किसी भी तरह की डिसेबिलिटी हो सकती है। कुछ बच्चे ऐसे हैं जैसे ऑटिज़म है, हम स्पेशली CP चाइल्ड के लिए काम कर रहे हैं। CP एक्चुअली है सेरेब्रल पॉलिसी ना, बाय बर्थ बच्चों को ऑक्सीजन की कमी हो जाती है और उनके काफ़ी फिजिकल इशू आ जाते हैं, उसके लिए उम्मीदगाह काम कर रहा है। फिर हम तालीम पे काम कर रहे हैं, मेडिकल पे काम कर रहे हैं, मतलब इन्हीं बच्चों को लेके मैंने एक ही मिशन शुरू से यही रखा है कि मुझे स्पेशल पर्सनस के लिए काम करना है। और इसकी वजह बेसिकली ये थी कि मैं खुद भी 3 साल की उम्र में मुझे जब पोलियो हुआ, तो मैंने अपनी लाइफ को जिस तरह सर्वाइव किया और आगे बढ़ी और अपनी तालीम मुकम्मल की, तो मैंने फिर ये भी एक इरादा किया कि जो हर्डल, जो प्रॉब्लम्स मुझे आई हैं, मैं दूसरों की लाइफ में कुछ ना कुछ कम कर सकूं। सही बात है। और इसी मकसद को लेते हुए आज तकरीबन 30 साल होने वाले हैं कि मैं इस फील्ड में हूँ। अच्छा। और अब तक काफ़ी बच्चे ऐसे हैं जो मेरे पास कामयाब हो के और अपनी लाइफ में जी फील्ड में जाके जी, और जिस तरह से आज सनिया हमारे पास मेरे साथ हैं, ये उम्मीदगाह के अलावा ये गवर्नमेंट स्कूल में टीचर भी हैं। अच्छा, गवर्नमेंट स्कूल में टीचर? जी जी। और वहाँ पे ये पढ़ाती हैं। तो गवर्नमेंट की टीचर हैं आप बाकायदा? जी जी जी। क्या कहने? तो हमारे पास जो बच्चे हैं उनके लिए तो हम लोग काम कर ही रहे हैं, मगर हम कम्युनिटी बेस्ड रिहैबिलिटेशन भी करते हैं। जैसे सोसाइटी में
कुछ बच्चे ऐसे हैं जो डेली बेसिस पे स्कूल किसी नहीं जा सकते, तो फिर हमारा जो स्टाफ है वो घरों पे जाके भी उन्हें ट्रीट करता है। अच्छा, ऐसे बच्चों का पता कैसे चला? खुद वो रुजू करते हैं, ढूंढते हैं आप बच्चों को? समटाइम तो ऐसा किस तरह से होता है? पेरेंट्स खुद कांटेक्ट करते हैं, या फिर ऐसा है कि हम लोग मुख्तलिफ अवेयरनेस प्रोग्राम करते हैं ना, जैसे इलाकों में जाते हैं, वहाँ पे जो भी वहाँ के लीडर होते हैं, जैसे कोई काउंसलर है या, तो उन लोगों से मीटिंग करते हैं कि आपके इलाके में अगर कुछ ऐसे बच्चे हैं, तो हम एक फलाही काम कर रहे हैं, तो उन बच्चों को भी जो घरों में हैं, जिन्हें नहीं पता कि कोई इदारा भी है, तो उनको कांटेक्ट करें ताकि वो बच्चे भी अप्रोच कर सके। सही सही। क्योंकि मैं समझती हूँ कि जो उनकी ज़िंदगी भी बेहतर हो जाएगी। खामखा एक चारपाई पे पड़े हैं जी। या सैन में पड़े हैं, खामखा वो कहते हैं कि भाई, उनके पेरेंट्स कहते हैं भाई दरवेश है, दुआ लें, फलाटी, बहुत सारी मिक्स हो जाती इस हैं। बात से मुझे बहुत अफसोस होता है कि जब ये बीमारी है ना, जैसे अब सेरेब्रल पॉल्जी बीमारी है ना, मगर अभी तक अफसोस से के साथ कहना पड़ता है कि इतनी अवेयरनेस नहीं है कि लोग इन्हें कहते हैं कि ये कोई साईं बाबा हैं, हाँ, साईं बाबा या है, सही बात है। ये मतलब ये अल्लाह की तरफ से कोई बद्दुआ है, ऐसा कुछ नहीं है। बहुत सारी बीमारियां मैंने ऐसी तो ऐसे होती हैं। बच्चे भी देखे हैं भाई, वो गांव देहात में, उनसे आके दुआएं ये भी करवाते दुआएं हैं। ली जाती हैं कि भाई अल्लाह औलाद नसीब फरमाए, बेटा हो, बेटी हो, फिर ये होगा, वो होगा, वो ये हाथ बहुत लगा दुख के की भाई बात चले। है हाँ? कि हम अब तक कौन सी दुनिया में जी सही रहे है। हैं। भाई वो हमें बीमार है भाई, उसका इलाज कराएं आप। इलाज, सही बात है। देखिए आजकल जैसे ना कि फिट्स आते हैं बच्चों को ना, तो वो भी ये समझते हैं किसी साईं बाबे का या कोई इस पे कोई बाहर की कोई ऐसी चीज़ है, ऐसा कुछ नहीं है। फिट्स हैं, फिट्स का इलाज होता है ना, एपिलेप्टिक फिट्स होते हैं जिनका बाकायदा इलाज होता है। और ये फिट्स जब भी बच्चों को आता है, बच्चों का ब्रेन जो है डैमेज करके जाता है ना, तो इसके लिए डॉक्टर की हदायत के मुताबिक पेरेंट्स को चाहिए कि बच्चों की मतलब जो ट्रीटमेंट है उसे स्किप नहीं करे, उसे कंटिन्यू रखे जब तक डॉक्टर कहते हैं ना। सही। तो इस तरह के काम जो है हमारा इदारा उम्मीद का जो है, उम्मीद कितने बच्चे हैं उम्मीदगार में माशाल्लाह से? 35 अपने नए मुस्तकबिल की उम्मीद लिए हुए हैं वो। जी जी माशाल्लाह। और अल्लाह हमें हिम्मत दे और हम इस मकसद को लेके आगे चलें, तो बहुत सारे बच्चों की लाइफ और बेहतर हो जाए। सही। क्योंकि अब तक मैं काफ़ी बच्चों के लिए काम कर चुकी हूँ। सही। और ज़िंदगी का यही एक उम्मीद है, अल्लाह ताला से भी हम यही उम्मीद रखते हैं कि अच्छा, बच्चे जो आते हैं वो फिर वो ठीक हो के चले भी जाते हैं या वहीं पर होते हैं, क्या ये भी बता दें? नहीं माशाल्लाह, पेरेंट्स लेके जाते हैं वापस? जो बच्चे बेहतर हो जाते हैं वो अपनी अपनी लाइफ में, जैसे हमारे काफ़ी बच्चे ऐसे हैं जो आज अपनी लाइफ में, जैसे बच्चियां हैं वो शादी करके अपने घर पे गई हैं, और लड़के बच्चे जो हैं वो भी मतलब कोई जॉब्स वगैरह कर रहे हैं, तो फिर इस तरह से नॉर्मल लाइफ में वो जाते हैं। अच्छा। देखिए हम लोग ज़रूर है कि कहीं ना कहीं कमी रहती है। स्पेशल पर्सन जो है, स्पेशल पर्सन है ना, उस बिल्कुल नॉर्मल तो नहीं हो सकता। जैसे मैं आपको अपनी मिसाल दूँ कि मेरे पोलियो है तो मैं ब्रेस के साथ चल रही हूँ, मगर ये अडॉप्टेशन जो है या ये हमारा सहारा जो है, हमें लाइफ में दूसरों के साथ चलने का एक मतलब मौका मिलता है ना, तो हम चल सकते हैं। तो इसको एक मिसाल के तौर पे मैंने अपने आप को एक करके भी दिखाया कि ये पर्सन जो है नकारा नहीं है, इन्हें ऐसा नहीं समझना चाहिए। जैसे आपने कहा घरों पे डाल देते हैं, तो सच्ची बात है ऐसा। बहुत सारे लोग हैं जो बताने नहीं चाहते लोगों को कि हमारे घर में स्पेशल चाइल्ड है, और घरों पे पड़े होते हैं। तो ऐसे बच्चों को घरों से निकालना। इस पे भी निगाह डालें, मुझे ये भी बताएं कि ज़्यादातर कौन सी माजूरी नज़र आती है, क्या होता है? देखिए, एक तो पोलियो हो गया। पोलियो तो अभी अल्लाह का लाख शुक्र है कि बहुत कम है, मतलब ना होने के बराबर है। ज़्यादातर किस तरह के बच्चे हैं? बहरे हैं, गूंगे हैं? सीपी चाइल्ड ज़्यादा हैं। अच्छा। और ऑटिस्टिक हैं, फिर डाउन सिंड्रोम है, मगर सेरेब्रल पॉल्जी बहुत ज़्यादा है। अच्छा। उसकी मेन वजह यह भी है कि अभी तक हम लोग इस कॉन्सेप्ट से बाहर नहीं निकले कि हमें अपनी कज़न मैरिज से हम बाहर नहीं निकल रहे हैं। तो एक वजह यह भी है कि थैलेसीमिया का भी बायस बन रहा है। जी, थैलेसीमिया का भी बायस, बहुत सारी बीमारियां जो कज़न मैरिज में डेवलप होती जा रही हैं ना, तो ये इसके लिए बहुत सारे अवेयरनेस प्रोग्राम होने चाहिए ताकि लोगों को ये कॉन्सेप्ट क्लियर हो कि ये बीमारियां जो हैं ये कज़न मैरिज से भी पॉसिबल है ना। सही। देखिए, ये फाइनल तो नहीं है कि अगर आपने कज़न मैरिज कर ली तो आपके बच्चे स्पेशल होंगे, मगर रिस्क तो है ना, तो रिस्क से बचना चाहिए। सही। तो काफ़ी सारी डिसेबिलिटीज़ जो हैं वो मतलब कज़न मैरिज से होती तो है। वहाँ पर जो बच्चे होते हैं, थोड़ी सी मुझे उनके बारे में ये बात भी बता दें कि क्या माहौल है, खाना पीना, रहना, हम बच्चों को जो फैसिलिटीज़ दे रहे हैं, सेहत, एजुकेशन, सारा बता दें थोड़ा सा। फैसिलिटीज़ हम बच्चों को ये दे रहे हैं कि बच्चों को हम पिक एंड ड्रॉप देते हैं। अच्छा, ये भी सहूलत है? जी, मतलब रोज अपने घर से आए, घर जाएं, चले वापस, घर जाएं। ये तो बहुत ही अच्छी बात हो गई। जी, क्योंकि हमारा जो मकसद है कि पेरेंट्स के साथ बच्चा अटैच रहे ना। सही। क्योंकि अगर किसी हॉस्टल में डाल देते हैं, देखिए हॉस्टल वाले बेशक केयर करते हैं ना, बच्चे को खाना पीना दिया, उसकी ज़िंदगी, मगर जो प्यार अपने घर वाले दे सकते हैं वो कोई इदारा नहीं दे सकता ना। तो इसलिए बच्चों का जहाँ तक हो सके पेरेंट्स के साथ रहना बहुत ज़रूरी है। सही। फिर बच्चों को एजुकेशन दी जाती है, वेकेशनल ट्रेनिंग दी जाती है, फिर फिजियोथेरेपी है, स्पीच थेरेपी है, ये वाली
सहूलियात जो अच्छा, हम आपसे सेंटर से अगर कोई बच्चा बहुत दूर दराज से मतलब उसका ताल्लुक हो तो वहाँ तक भी पिक एंड ड्रॉप होता है क्या? कितने किलोमीटर तक होता है? हम लोग ना अभी क्योंकि आपके सेंटर से बहुत करीब, कराची तो बहुत बड़ा है भाई। हाँ? कराची बहुत बड़ा है और हम लोग ना करीब के एरियाज़ को कवर कर रहे हैं। बेसिकली इशू ये है कि अभी जैसे पाकिस्तान के हालात चल रहे हैं और एनजीओ के भी फाइनेंशली सिचुएशन चल रही है, तो अखराजात तो बहुत बढ़ गए, मगर ये है कि फ़ंड्स जो हैं बहुत कम हैं। तो इस वजह से हम लोग भी अपने करीब के एरियाज़ जो हैं उन्हें कवर कर रहे हैं। मेरे पास मलीर से बच्चे आते हैं, नॉर्थ कराची से आते हैं, मगर फिर हम उन्हें नहीं कर सकते क्योंकि हमारी भी कुछ बाउंड्रीज है ना। सही सी फंडिंग की बात हुई तो नज़ीर भट्टी साहब से पूछूंगा, सर फंडिंग थींदी आहे एनजीओज़ के ऐं आउं सम्झां थो त घणी भाङी जेको असां वटि जेको माशरू आहे इन्हनि फंडिंग जे चकर में एनजीओज़ क़ाइमु थी वेंदियूं आहिनि ऐं उहे फंडिंग जेकॾहिं प्रॉपर जेकॾहिं माण्हुनि ते ख़र्च थियनि उहा फंडिंग ख़र्च थिए त आउं सम्झां थो खोड़ सारा सुठा नतीजा निकिरी सघनि था। पर इहे काॾे थी वञे या फंडिंग छा थो थिए इन बारे में तव्हां खां थोरी देरि में पुछां थो। असां वटि सलमा लगारी साहिबा कलाम ॿुधण लाइ तयारु आहे, तव्हांजी दिलि चए थी कलाम ॿुधण लाइ? बिल्कुल बिल्कुल सर, माशाल्लाह। सलमा खे गुज़ारिश था कयूं, वाह वाह कयो। लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दास की शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर। हो लाल मेरी, हो लाल मेरी। जनन जनन तेरी नौबत बाजे, जनन जनन तेरी नौबत बाजे, जनन जनन तेरी नौबत बाजे। नेठ वहे दरी याओ भला झूले लालण नेठ वहे हेठ वहे दरी याओ भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दास की शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर
दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर सकीलाल कंदरंदर खूबसूरत कलाम, ईअं नहीं माशाल्लाह खूबसूरत खुद और खूबसूरत आवाज़। वाह वाह साईं, थैंक यू वाह वाह साईं, ख़ूबसूरत ख़ुदि बि साईं चयो आहे। हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, कचहरी कयूं था, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चवंदा, ख़ुशामदीद। सो ॻाल्हि जे तव्हां छॾीसीं उतां ई ॻंढींदासीं। कलाम ॿुधण खां पहिरियां साईं तव्हांखे ॿुधायो थोरो ईअं पाण सरासरी निगाह विझूं, पंहिंजनि कमनि कोताहियुनि ते बि निगाह विझूं। बिल्कुलु सर। छा ख़्यालु आहे तव्हांजो? NGOs ईअं जेकी माण्हू कमु कनि था उहे अलाए किथे पहुची आहे, ग़रीब मिसकिननि जो कमु थिए थो या न? हिकु त मां तव्हांखे पहिरियां जवाबु ॾेई छॾियां। मां ॻाल्हि हाणे सम्झो हुयोसि। काइनात पब्लिक राइट्स ही दुनिया जहां आहे, हिन जी जेकी अवाम आहे हुन जे हक़ूक़ जे लाइ असां जदोजहद कंदा तव्हां यादि अची वियो माशाल्लाह त मां छा कमु कंदो आहियां। आहियूं। तव्हां पहिरियां ॿुधायो हुयो, मां हिन जो जवाबु ॾेई न सघियो हुयुमि त वेंड अप थी वियो। सही सही। ॿियो सर, हाणे तव्हां रहंदो माना साईं चुक पंहिंजी पकड़ाया, हूअं कंहिं ख़बर ई न हुई तव्हां ॾिनो या न। मसइलो ई न आहे। असां तव्हांखे हर जवाबु ॾींदासूं। असां जेको आहे खुली किताब आहियूं। हाणे ईअं न आहे, हाणे अकाउंटेबिलिटी बहितरीन तरीक़े सां मैनेज की थी वञे। अच्छा। जेको NGO साल भर कमु नथी करे, करप्ट तव्हां आहे। चांहि पी सघो था, जेकी बि जिन जे लाइ चांहि आहे लाइव प्रोग्राम में चांहि पी सघूं था, कोई माना मना न आहे थियल। हुन जी अकाउंटेबिलिटी साल जी जीअं माना थींदो आहे हुनजो, त उहो कैंसिल थी वेंदी आहे जेकॾहिं सही कमु प्रॉपर नथी करे। त हीअ त गवर्नमेंट जी सुठी पॉलिसी आहे। बाक़ी जेकी नेचुरल करप्शन भरियल आहे इंसान जे अंदरि, धोखो ॾियणु, उहो त माण्हू अलाह खे बि नौज़ बिल्ला धोखो था ॾियनि। ओह सही। हाणे अलाह ताला तव्हांखे ड्राइवर बणायो आहे, स्टीयरिंग ऐं ब्रेक रेस तव्हांजे हथ ऐं पेरनि में आहे। जन्नत में वञो या दोज़ख में वञो। सही। जॾहिं अलाह खे धोखो ॾेई था सघूं नौज़ बिल्ला, त माण्हुनि खे धोखो ॾियण का प्रॉब्लम न आहे। त भाॼानी ईअं न आहे की सभु माण्हू ईअं आहिनि ऐं सभु माण्हू के त चङा आहिनि जिन खे काइनात हले थी। यस, दुनिया हले थी। माना मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, अहिड़ा सुठा माण्हू आहिनि, सुठा पॉलिटिशियन बि आहिनि जेके बेतिहाशा मदद था करनि माण्हुनि जी। मूं वटि त सॼो रिकॉर्ड आहे, मां हिकु हिकु माण्हू जो नालो ॿुधाए थो सघां। मां त पाण सर्वे कंदो आहियां। त असांखे ज़रूरत आहे पंहिंजे मेरिट ऐं ईमानदारी खे पाण खे दुरुस्त करणु। NGO जो कमु छा आहे? MGO जो कमु आहे अवेयरनेस ॾियणु तव्हांखे, सही सही, हौसला ॾियणु तव्हांखे सही गाइडेंस ऐं सही प्लेटफॉर्म ॿुधाइणु। सही। त असां क़ौम जेकी आहे, असां मफ़लूज थी विया आहियूं। असां पाण खे माना सम्झी बीठा हूंदा आहियूं की असांखे NGO ई डेवलप कंदी। सही। असांखे पाण खे डेवलप करिणो आहे। NGO तव्हांखे हौसलो ॾींदी, माना वक़्ती तौर ते फूड ॾींदी तव्हांखे। अच्छा। त बाक़ी तव्हांखे पाण डिलीवर थियणो आहे। बाक़ी जेके नाम निहाद NGO वारा आहिनि, ॾिसो फूड आहे, तव्हांखे ज़रूरत आहे मोहतरम पोनिस्टान टिकी जी, त तव्हांखे मां पोनिस्टान जी टिकी टाइम ते कोन ॾिनी। मां इंतज़ार में आहियां की तव्हां जॾहिं मरो त मां एम्बुलेंस काए अचां त मां तव्हांजो जनाज़ो खणी वञा। जेकर हुनखे दादरसी टाइम ते थी वञे त हुनखे एम्बुलेंस जी ज़रूरत न पवंदी। सही सही। त असां कंहिंखे जेके बि नंढा नंढा मसइला आहिनि हुननि जे लाइ आसानियूं पैदा करियूं, न की हाणे इंतज़ार में दरख़्वास्तनि जो मरलो, ये मरलो, वो मरलो। काइनात पब्लिक राइट्स जीअं असां इदारो आहे, असां हट ते फ़ोन ते कमु कंदा आहियूं। असां माण्हुनि जो फ़ोन कंदो, जंहिंखे बि जेको मसइलो आहे हुनखे हुन ई एरिए में इंशाअल्लाह ताला असां सहूलियत प्रोवाइड कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं। बाक़ी त रब रहीम आहे, उहो ई सबबु बणाईंदो आहे। असांखे माण्हू आहियो साईं पाण में जेको आहे तव्हांजो कौल सथु केतिरो आहे, छो त फ़ोन ते हिकिड़ो माण्हू सभिनी जा कमु नथो करे सघे। सर, जॾहिं अल्लाह ताला तव्हां ते राज़ी हूंदो आहे न, त 50 माण्हुनि जो कमु हिकिड़ो माण्हू करे थो सघे। बाक़ी मूं वटि अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु मैनेजमेंट आहे, बहितरीनु माण्हू आहिनि, जंहिंमें कानूनदान बि आहिनि, सीनियर कानूनदान ऐं समाजी माण्हू बि आहिनि, रिटायर्ड अफ़सरान बि आहिनि। टीम वर्क हलंदो आहे। मां कुझु नथो करे सघां, हम सभु कर सकते हैं। सही, हम सभु करते हैं। अच्छा, कोविड में तव्हां घणो कुझु कयो, ॿुधायो पिया आफ़िर पे मरीज़नि खे तव्हां खयो, मरीज़नि जी सार संभाल कई। हा सर, तव्हांखे भउ न थियो? माण्हू उन वक़्तु हिक ॿिए सां माना परे परे खां टाटा पिया कनि बसि। अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला मूंखां इहो कमु वठिणो हुयो। हुन टाइम एतिरो त प्रेशर हुयो ज़हनी की हिक ॿिए खे असां हथु मिलाइणु पसंदि न पिया करियूं। सही। जॾहिं मां कमु करे मोटी आयुसि त ॿारनि जॾहिं रुना त पोइ मूंखे भउ थियो, हिन खां पहिरियां न थियो। त मूंखे वॉइस हिकिड़ी जेको आहे सोशल मीडिया ते पोस्ट हली, माना नेकी जज़्बो हुयो या ज़िंदगी में तंग हुयो? न सर, अल्हम्दुलिल्लाह जज़्बो हुयो सर।
ऐं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ जज़्बो। अच्छा मां हुनने करोना न रखियो, डरोना नालो रखियो आहे हुनजो। हिकिड़ी माना सोशल मीडिया पे पोस्ट आई कि बाबा ये फैमिलियां हैं, अल्लाह की रज़ा के लिए इसको राशन कोई दे सकता है, इदारा भूख से मर रही हैं। भिटाइयाबाद के अंदर 8 फैमिलियां बंद कर दी गई थी स्कूल पार्क के अंदर। अच्छा। उनको कुछ फैमिलियां उनकी हॉस्पिटल में थी और जो पीछे वाले थे वो भूख मर रहे थे, उनकी गली में कोई नहीं जा रहा था कि इनको कोरोना ना लग जाए। सही सही। तो अल्हम्दुलिल्लाह सखर में भी जेका माना जेका इंतजामिया हुई उहे परे खां सामान उछले पई ॾे उनखे खाधो खुराक। सर मूं वटि वीडियो मौजूद आहे, इहा ई ॻाल्हि परे खां उछले पारे जी न माना अल्लाह न करे ख़ैर जानवरनि खे जीअं सही। मां उन हमरा खे चयो तोखे छा आहे, मूंखे वठी हल। मां खे वठी वियो हमरा, हुन मां स्प्रे बि सॼे लॉकडाउन कयो आहे, मास्क बि मां वंडिया आहिनि, जेतिरा 100 रुपए में जॾहिं मास्क थियो हुयो, फ्री में जेल में कोर्ट में हेडक्वार्टरनि में होटलनि ते सभु शइ। उते पहुतुसि मां, सब्जी वग़ैरह वरिती, राशन वरितो कंप्लीट। ऐं मां हुननि खे पाण जीप में पहुतुमि, वीडियो मौजूदु आहे मूं वटि। हुननि खे दरवाज़ो वॼायो त हू हमरा जेको मूंखे ॾेखारणु वियो त दरवाज़ो वॼाए भॼी वियो, एतिरो परे वञी बीठो। मां चयो काॾे? चईं बाबा तूं बि हट परे हट परे। हुनखे चईं दरवाज़ो असां वञूं पोइ खोलिजां। मां चयो छाजे लाइ? चईं बीमारी अटैक। मां चयो छॾ बाबा, इहे माना एतिरो ख़ौफ़ हुयो। मूं वटि वीडियो मौजूदु आहे। पोइ मां हुनखे घुरायो ॿाहिरि, हाल पुछियो बाबा छा मसइलो आहे? चईं साईं मसइलो इहो आहे की हिकिड़ी फैमिली अंदरि आहे जेको हुनखे करोना आहे, हुनखे रेस्क्यू नथा करे, हाणे ॿिया माण्हू त जेको आहे एडमिट आहिनि। मूंखे शॉक लॻो हिन ॻाल्हि ते कि यार भउ खां असां नथा चऊं, करोना पेशेंट ॿियो थी वियो आहे, उहो बि अंदरि आहे, हीअ बि अंदरि आहिनि, हे बि मरी वेंदा। त मां हुन टाइम पंहिंजा रिसोर्सिस इस्तेमालु करे एम्बुलेंस घुराई, हुनखे उतां रेस्क्यू करायो, उन्हनि खे राशन ॾिनो। वरी ॿीहर बि मां राशन ॾिनो और उन्हनि खां पुछियो जेके ज़रूरियात ज़िंदगी जी शइ हुई, मां हुननि खे मेडिसन बि प्रोवाइड कई। ऐं जेको मूंखां थी सघियो, ऐं मूंसां हुन टाइम JDC ज़फ़र साहब माना घणी मुंहिंजे लाइ माना आसानी कई जीअं मूंखे ज़रूरत पवंदी हुई, छोकी खोट हुई राशन जी। त ईद बि मां कराई, ईदी बि ॾिनी महिमाननि खे हुन माना कावड़ में अल्हम्दुलिल्लाह। अच्छा कावड़ में न कावड़ में वीडियो मौजूदु आहिनि। मां तक़रीबन 500 फैमिलीअ खे नवां कपिड़ा, ॿारनि खे ईदी ऐं राशन ॾिनो। कावड़ में न कावड़ तव्हांखे कावड़ ईंदी आहे त चङो कमु कंदा हो न। कोविड 19 में कोरोना में माना सिधी ॻाल्हि कयो न, मां कावड़ सभु कावड़ में सम्झो नहीं आहे। मूं चयो कावड़ में चङो कमु थो करे, कावड़ ईंदी न आहे सर। अच्छा जेको अलाह जी रज़ा जे लाइ कमु कंदो हुनखे कावड़ न ईंदी, सफ़ा न ईंदी आहे। पकी ॻाल्हि आहे, बिल्कुलु ईअं सोचो तव्हां? न सर अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां बर्दाश्त हूंदी असां ॿिन्हिनि। हाणे तव्हां 100 मर्डर करण वारे खे सभु आवाम चवंदी हिनखे फाही ॾियो, लटकायो, असां चवंदासीं न ॾियोसि। अच्छा हिन जो पहिरियों मेडिकल करायो। अच्छा इहो रीज़न छो पैदा थियो? फ़र्क़ु आहे न सर आवाम में ऐं NGO इदारे वारा। सही सही सही। पोइ जेकॾहिं तव्हां मेडिकल करायो पोइ ख़बर पवंदी न रीज़न। माण्हू त इंसान जो बच्चो छा जानवर बि न आहे मारींदो। न सही हुजे, सही हुजे त पोइ कानूनी कार्रवाई प्रोसीडिंग हलंदी जेकी लीगल हुन ते लागू हूंदी। पर हिकिड़ो माना जेको होश हवास रखण वारो माण्हू ईअं कंदो ई कोन। कावड़ में तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि ते ईंदी आहे? मूंखे कावड़ तॾहिं ईंदी आहे जॾहिं ग़रीब रहंदो हुजे। हाणे तव्हां जो कावड़ ईंदी आहे मूंखे? कावड़ तव्हां मूंखे चयो मूंखे कावड़ न ईंदी आहे। न हुन हवाले सां न ईंदी की कंहिंखे असां इज़त और नफ़्स कंहिंजी मजरूह थींदी। हिन ॻाल्हि ते कावड़ ईंदी की असांजा हुकुमरान छा था करनि, ऐं हीअ अनपढ़ असां पढ़ियल लिखियल अनपढ़ वेठा आहिनि सीटनि ते, नौजवाननि खे मौक़ो छो नथो मिले? छोकी सोशल वर्क नौजवाननि में। कावड़ में छा कंदा आहियो? माना मां भोग बि कंदो आहियां, दिलि में न करियो। कावड़ में छा कंदा आहियो? माना ईअं घणी मानी खाईंदो, मानी घणी खाईंदा आहियो या ईअं माना ईअं ॾंद पिकोड़ींदा आहिनि के माना ईअं जाते हूंदा आहिनि हुते मुकरंदा आहिनि, छा माना अहिड़ो कुझु सीन? अहिड़ो कुझु बि न आहे। मानी घणी खाईंदा आहियो? मानी घणी खाईंदा यार पोइ तव्हांखे कावड़ न ॾियारिजे यार, पूरो माना अटे ते चटी आहे। ईअं आहे। अच्छा जी। अच्छा सनैया जी, बच्चे जो पढ़ाती हैं आप जी, तो माशाल्लाह से बच्चों से दिल लगा रहता है। सब बच्चों के नाम भी याद हैं आपको? पता होता है कौन है स्टूडेंट? थोड़े बहुत तो हैं। अच्छा जी जी, थोड़े बहुत याद हैं। वो जो प्यारे प्यारे बच्चे हैं या ज्यादा ज़हीन बच्चे हैं या जिन तो बताओ जिनसे आपकी रोजाना वो क्या मीटिंग होती है या आप सिखाती हैं ज्यादा, वो याद है आपको? नहीं सब तकरीबन सबके याद है, लेकिन एक आपके रह भी जाते हैं। सही सही बताओ कुछ नाम। हाँ कुछ नाम बताएं जी। मैडम कह रही है कुछ नाम बताएं, कुछ नाम पता चले आपकी ज़हानत का। हाँ ना, असगर है हाँ और शेराज है। अच्छा और अलीशा अलीशा है। हाँ सबसे शरारती बच्चा कौन है? चलें ठीक है इसको छोड़ देते हैं। हाँ शरारत कौन करता है? आपको तंग कौन करता है? मुजीब। मुजीब आपको तंग करता है?
क्या कहता है? थोड़ा बहुत तो नहीं अच्छा। कहता, कुछ नहीं कहता तो है, कोई लेकिन तंग करता है, आप क्या करती हैं फिर? लड़ती प्यार हैं? से नहीं कोई प्यार मस्ती से करके फिर समझाती हंसना हूँ। शुरू हो पहले जाता है। दोस्ती, अच्छा, दोस्त, हाँ, प्यार से समझाती हूँ, फिर हंसना शुरू हो जाता आपको गुस्सा आता है? है। नहीं इतना बिल्कुल गुस्सा नहीं आता? नहीं, अच्छा, माशाल्लाह से किसी बात पे नहीं आता? अल्लाह का शुक्र है। अच्छा, तो आपने ये तालीम कहाँ से हासिल की? ये तो उम्मीदगाह से हासिल की, कहाँ से की जो आज आप पढ़ा भी रही हैं खुद? मैंने गवर्नमेंट स्कूल से ही किया है, कॉम्प्रहेंसिव से। अच्छा मैंने कॉम्प्रहेंसिव से मैट्रिक किया है और अल्लामा इकबाल से पीटीसी किया है। अच्छा, जी माशाल्लाह से। ये किस ज़माने की बात है? अभी की बात है, हाल ही की? नहीं 2006। अच्छा, 2006 की बात जी। है। अच्छा, मुझे ये बताएं कि उम्मीदगाह में पढ़ा रही हैं आप, तो मज़ा आ रहा है? जी बहुत ज़्यादा। खुद को कंफर्टेबल समझती हैं? जी एंजॉय पढ़ाई में करती दिल है लग ना? रहा है? इंजॉय बहुत करती हूँ। माशाल्लाह। अच्छा, एंजॉय पे याद आया कि खेल कूद के लिए कोई प्रोग्राम होते हैं, क्या होता है? हमारे कोई बच्चे जो है स्पोर्ट्स के बारे में थोड़ा बताएं। स्पेशल ओलंपिक्स जो है ना, उसमें हमारे बच्चे काफ़ी रजिस्टर्ड हैं। हाँ हाँ, और मैं उसमें देखता हूँ कभी कभार डिसेबल भाई इतने अच्छे खिलाड़ी होते हैं आपने बहुत सारी चीज़ों में। हाँ, अगर वो उम्मीदगाह का आगे पेज निकल जाते हैं। हाँ? उम्मीदगाह का पेज आप देखेंगे ना, तो उस पर काफ़ी एक्टिविटीज़ हैं हमारे बच्चों की। अच्छा। हमारे बच्चे मुख्तलिफ जैसे ड्राइंग कंपटीशन में जाते हैं, फिर ये उनका जो होते हैं टैबलेट्स वगैरह हैं उसमें काफ़ी एक्सपर्ट हैं। फिर स्पेशल ओलंपिक्स में काफ़ी पार्टिसिपेट किया। हमारी एक बच्ची थी, उसने 3rd प्राइज़ विन किया था। अच्छा। और वो डेफ एंड म्यूट थी ना। अच्छा, और माशाल्लाह हर एक्टिविटीज़ में शामिल हैं। फिर बच्चों को हम वेकेशनल ट्रेनिंग है वो देते हैं। अच्छा, तो गेम्स में बच्चे बहुत इंटरेस्टेड होते हैं, और ख़ासतौर पे म्यूज़िक में ना, सही सही। क्योंकि ये जो स्पेशल बच्चे हैं ना, इनका म्यूज़िक से बहुत एक कंसर्न अच्छा, होता मुझे है। ये भी बताएं कि इनको पढ़ाने वाले वो भी स्पेशल असातिज़ा हैं? क्या हैं वो? नॉर्मल हैं? क्या हैं? मैं कहती हूँ कि उसमें कोई ऐसा ख़ास बात नहीं होनी चाहिए, डेडिकेशन होनी चाहिए इन बच्चों के साथ काम करने के सही, लिए, सही। कि आपका पैशन है, आपने इन बच्चों को के साथ काम करना है ना, उसमें एजुकेशन मैटर करती है, मगर इतना नहीं है। अगर आप बहुत हाई एजुकेटेड हैं स्पेशल एजुकेशन में भी, और आपके अंदर वो नहीं है बात ना कि इनकी फीलिंग या इनको समझना, तो फिर इतना फ़ायदेमंद नहीं होता। सही सही। अच्छा, आप भी इन ऐसे बच्चों से रोज़ मिला करती हैं मेरे ख्याल से? तो मैं तो रहती हूँ उनके साथ ही। रहती हूँ उनके साथ। जी जी। तो रूहानी सुकून मिलता है बड़े, मतलब ये देखिए ना, ये पता है ये बच्चों का प्यार जो है इसमें ना, अजीब सी दुनिया है इनकी। हाँ? जी जी। सनिया है, कुछ और बच्चे हैं जो स्पेशली मुझे कहते हैं मामा। अच्छा, तो एक ऐसी फीलिंग होती है ना अपने बच्चों की कि यही मेरे बच्चे हैं, इनके लिए मैं काम कर रही हूँ। सही सही। और जब से मैंने इनके साथ काम शुरू किया, मुझे कभी लगा नहीं कि मैंने कुछ कहीं पे कुछ खोया है, बल्कि यही दिन ब दिन लगता है कि मुझे और करना है इनके लिए, ताकि लाइफ में जो अल्लाह ताला ने मुझे टाइम दिया है मैं इनके साथ स्पेंड करूं। क्योंकि मेरा मानना ये है कि अल्लाह ताला आपको चूज़ करते हैं अच्छा, सही इन बात। कामों के लिए, क्योंकि इतना जब आप मुश्किल सफ़र पे चलते हैं ना, तो उसमें आपकी मर्ज़ी इतनी नहीं होती जितनी अल्लाह ताला की रहनुमाई आपको नज़र आ रही होती है। अच्छा, वैसे मतलब जैसे सनिया है, ऐसे बच्चों को मतलब सही गलत का पता होता है, बुराई भलाई का, अच्छाई का पता होता है, ये डिफरेंस मालूम कर लेते देखिए, हैं? हर बच्चा जो है ना वो डिफरेंट IQ लेवल अच्छा। के साथ है ना, क्योंकि ये जो गलत चीज़ है, ये सही है, ठीक है। जी जी। हाँ, इस तरह की कोई- टीचर्स जो है ना, हम लोग इन्हें सिखाते हैं ना। अच्छा। जैसे सनिया ने बताया कि हमारी काउंसलिंग होती है। अच्छा। सम टाइम ऐसा है कि इनका जो कहना चाहिए कि साइकोलॉजी की इन्हें इतनी ज़रूरत होती है कि इन्हें काउंसलिंग की जाए, इन्हें बताया जाए। कुछ बच्चे ऐसे एकदम से हाइपर हो जाएंगे, अच्छा। उन्हें कंट्रोल करना बड़ा मुश्किल होता अच्छा, है ना। बड़े गुस्सेबाज भी हैं मतलब? हाँ, हाँ? गुस्सेबाज, अच्छा। मतलब बिहेवियर इश्यूज उन बच्चों के साथ बहुत होते हैं, उन्हें कंट्रोल करना काफ़ी और बहुत मुश्किल सारे होता ऐसे है। होंगे जिनको कुछ पता ही नहीं, ना खुशी का ना गम का, वैसे ही बस बैठे हैं। मगर ये है कि अब, खुशी गम का इन्हें पता होता है, इन्हें प्यार का इतना पता होता है कि अगर अच्छा। कोई इनकी तरफ मुस्कुरा के देखे ना, तो जो बच्चा मेंटल रिटार्डेड पहले कहते थे, अभी तो हम इंटेलेक्चुअल डिसेबल कहते हैं, तो वो बच्चे भी आपको रिस्पॉन्स करते हैं। अच्छा, वो तभी कहते हैं ना, प्यार में भाई हर चीज़ काबू की जा सकती है। हाँ वो बिल्कुल। इंसान हो, जानवर आप हो, इन्हें प्यार, परिंदे हो, कुछ भी हो। हाँ? जो प्यार तो आप प्यार में आप उनको रख सकते हैं। हाँ? जो प्यार इन बच्चों से मिलता है ना, बहुत कम आपको कहीं और मिलेगा। सही। क्योंकि आप थोड़ा सा भी इनके तरफ बढ़ेंगे तो ये आपको बहुत ज़्यादा अपनी तरफ अपना प्यार शो, अपनी मतलब वो शो करेंगे ना। सही से। और प्यार कम हो जाए तो फिर क्या शो करते हैं? फिर गुस्सा भी शो करते हैं। ये भी है, मतलब इनका बिहेवियर इश्यूज होते हैं ना, उन पे भी एक्सपर्ट टीचर जो है वही सही काम से। कर सकते सनिया हैं। इस बात पे हंसी है, प्यार कम हो जाए तो गुस्सा शो करती हैं आप? अच्छा, आज मैं इसे तंग कर रही थी सनिया को ना, मैंने कहा सनिया आपका लग रहा है मुझे प्यार कम हो गया ना, तो मैंने कहा नहीं ऐसा हो ही नहीं सकता, सनिया का प्यार कम हो। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत प्यारी हैं। आपको किसी ने बताया? थैंक यू सर। माशाल्लाह। हाँ सनिया, बताओ ना, किसी ने बताया? सब बताते हैं ना कि आप बहुत प्यारे हो। सब कहती हैं या कहते हैं?
दोनों है, कहते भी हैं कहती भी हैं। अच्छा, फिर क्या फील होता है? अच्छा फील होता है, हाँ। प्राउड फील होता है। अच्छा, खुद को भी पता है ये तो या कभी कभार ये होता है कि मस्का लगा रहे हैं ये लोग? हाँ? नहीं नहीं नहीं। वाकई में खुद को पता है, प्यारी हैं आप माशाल्लाह। चले मुझे सलमा तव्हां हाणे थोरो मूंसां ॻाल्हायो, तव्हां छो राग में आयो, कहिड़ी खुटीअ खयो तव्हांखे? ब्यूटी पार्लर खोलियो आहे, बुटीक खोलियो आहे, मुख़्तलिफ़ ॿिया कम मूंखे हुया? शौक़ु हुयो, शौक़ु हुयो नंढी उमिरि खां ई वठी, पर मौक़ो चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं मिलंदो आहे, त मौक़ो जेको हाणे मिलियो आहे। कन ॻाइणु सोलो आहे, माण्हू के चवंदा आहिनि ॻाइण में रोअण ॼणो सोलो आहे, पर सोलो न आहे, न सोलो न आहे, ॾुखियो आहे। ॾुखियो कमु आहे। जी। पोइ कंहिंखां सिखो बि था? जी जी कंहिंखां था सिखो? आहे उस्ताद याकूब हुयो जेका हाणे हुनजी डेथ थी वई आहे, बाक़ी हाणे उस्ताद बादल आई तव्हां उस्ताद आहे जी न? हाणे उस्ताद कयो वाह वाह, माना अॼु जेको बि हिते माना सूरत आली का फेर पार वठे त ॾंढ उस्ताद रहिया। घणो अरसो थियो आहे सिखण में? त उस्ताद बादल सिखण में जेको आहे मां हाणे ई सिखणु शुरू कयो आहे। अच्छा। ऐं तक़रीबन जेको आहे मुंहिंजे जेका कुझु प्रोग्राम वग़ैरह कया आहिनि, हाणे 2 जेके एल्बम अची रहिया आहिनि। अच्छा, हिकु महिल माना हिकु ई धके में 2 एल्बम? हिकिड़ो अची वियो आहे, ॿियो अचण वारो आहे। अच्छा अच्छा, जी। उहो अची वियो आहे त किथे रिलीज़ थियो आहे? को यूट्यूब ते उहो आहे आयो आहे? शहनशाह प्रोडक्शन। अच्छा, यूट्यूब ते अची वियो आहे? जी जी यूट्यूब ते अची वाह वियो वाह, घणा कलाम हुन में ॻाया? अॼुकल्ह माना उहो केसेट हूंदी 10 कलाम हूंदा, हाणे बाबा हणणा आहे मुंहिंजे ख़्याल में 13 कलाम 13 14 कलाम 15 20 30 माण्हू जी ॻाइनि था। 13 14 अथसि। खोड़ सारा अहिड़ा फनकार आहिनि, असांजी सिंध जो ॾाढो भलो फनकार आहे मुमताज़ मौलाई साहब, जी मुंहिंजो प्यारो दोस्त बि आहे, शाइर बि आहे, फनकार बि आहे। हिकु ई एल्बम में 80 कलाम 100 कलाम हिकु ई महिल आओ था कनि। पोइ उन्हनि जो हिकिड़ो कमर्शियल कमु आहे, भले माण्हू सहकी पवंदा, थकी पवंदा, एॾा कलाम अलाए कीअं था ॻाइनि। बस रियाज़ कंदा आहियो? सुबुह जो उथंदा आहियो? जी जी रियाज़ कंदी आहियां। आइस्क्रीम खाईंदा आहियो? आइस्क्रीम वग़ैरह न खाईंदी आहियां। छो न खाईंदा आहियो? आइस्क्रीम खाइणु खपे। आइस्क्रीम गलो ख़राब कंदी आहे। अच्छा, पकी ॻाल्हि आहे। चांवर खाईंदा आहियो? चांवर वग़ैरह खाईंदा आहियां। वाह वाह, खटियूं शयूं? खटियूं शयूं न, खटियूं शयुनि सां बि गलो ख़राबु थींदो आहे? मिठियूं शयूं? मिठियूं शयूं बि न घटि। इहा माना तव्हांखे सॼी ख़बर आहे त हीअ कहिड़ियुनि शयुनि सां गलो ख़राबु थींदो आहे? न मिठी शइ जेको आहे न सही न हूंदी आहे सिहत लाइ, जेके शुगर वग़ैरह हुजे उन लाइ बि मसइलो हूंदो आहे, बाक़ी उन खां अलावा मिठी न वणंदी आहे एतिरी। अच्छा, जी पोइ तव्हां जॾहिं ॻाइणु शुरू कयो त फैमिली सपोर्ट कई? जी बाबा आहिनि, उहे बि आहिनि हिन फील्ड में। अच्छा। ऐं खुशबू लगारी जेका आहे उहा मुंहिंजी सिस्टर आहे। अच्छा, उहा ताईं भेण आहे? जी सिस्टर। असां बि चऊं त माना ॾिठल ॾिठल छो थी लॻे? मां सोचां मां ॾिठल ॾिठल छो थी लॻे? पहिरीं जेको आहे काफ़ी कमु माना- करे चुकी आहियां हा। सिंध टीवी उन्हनि जे वहाँ ट्रैक ॼणा आहिनि न? मुख़्तलिफ़ अच्छा। चैनलनि ते कमु तव्हां करे हुननि खां वॾा आहियो खुशबू आहे? जी जी वॾी आहियां। ऐं हुनजी ॿी भेण बि हिकिड़ी ॻाईंदी आहे, हुन जो नालो मूंखे सूं आहे। सूं आहे। हा, जी सूं नंढी आहे। सही सही सही, माना तव्हां वॾा आहियो, तव्हां ॻाईंदा आहियो। सही, हाणे छा था ॿुधायो? तो दिलड़ी यार धुतारी कोयर कान कई पोवारी, तो दिलड़ी यार धुतारी कोयर कान कई पोवारी, तो कान कई पोवारी अला कान कई पोवारी, तो कान कई पोवारी अला कान कई पोवारी।
ॾाढो सुहिणो अंदाज़ हो। सो हिते वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो। असां थोरी देरि में मोटी अचूं था, असां सां गॾु रहिजो। ऐं हिन सां गॾोगॾु सनैया जी आपका बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ऐं थोरी देरि में हिकिड़ी नई महिमान शख़्सियत बि असांखे जॉइन कंदी, उन सां बि तव्हांखे मिलायूं था। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं थोरी देरि पहिरियां जॾहिं ब्रेक ते वञी रहिया हुआसीं त तव्हांखे ॾसे छॾियोसीं त मोटी ईंदासीं त नई महिमान शख़्सियत बि असांखे जॉइन कंदी। ऐं उहा असांजे प्रोग्राम में पहिरियां बि अची चुकी आहे, वरी अॼु अची वई आहे। ऐं गॾोगॾु इहो ॿुधायो अथई त हाणे पाकिस्तान मां छॾे वई आहे। इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखाए थी ॻाल्हि आहे असांजे लाइ। पर चवंदा आहिनि त तरक़ी करणु घुरिजे, अॻिते वधणु घुरिजे। दिलियूं पाकिस्तान सां गॾु आहिनि, धड़कन पाकिस्तान सां हुजणु घुरिजे, सोच ख़्यालु पाकिस्तान सां हुजणु घुरिजे। पंहिंजनि माण्हुनि जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे देश मिटीअ जे माण्हुनि सां लिंक ज़रूरी आहे। सो असां सां गॾु सुठी ब्यूटिशन आहे अफशां रऊफ़ साहिबा, उन्हनि खे असीं पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। कैसी हैं जी? ठीक है आप? बिल्कुल ठीक ठाक। बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। थैंक यू। और मुझे ये बताएं कि पाकिस्तान क्यों छोड़ा? पाकिस्तान क्यों छोड़ा? पाकिस्तान छोड़ा नहीं है। अच्छा। लेकिन अपने कुछ काम को आगे तरक्की के लिए हमने शिफ्टिंग की है कि अच्छा। चलें अब बाहर मुल्क जाके भी कुछ न्यू चीज़, न्यू ट्रेन को हम अपने पाकिस्तान में लेके आएँ। अच्छा, वहाँ से सीखने गई हैं या सिखाने गई हैं आप? दोनों ही समझ लीजिए। अच्छा। क्योंकि इंटरनेशनली लेवल पे जो है हम सीख के आएंगे तो पाकिस्तान में कुछ न्यू चीज़ लेके आएंगे। और दूसरा ये है कि अल्हम्दुलिल्लाह वहाँ पे सिखाने के हवाले से भी गई थी। लेकिन एक चीज़ है कि अपने मुल्क का नाम रोशन करने के लिए हम कुछ ऐसी चीज़ें ढूंढ के लाते हैं पूरे मुल्क से कि अपने यहाँ पे न्यू से न्यू टैलेंटेड लोगों को जो है हम टैलेंट दे सकें। अच्छा। जो लोग अफोर्ड नहीं कर पाते हैं कि हम बाहर मुल्क जाएं और फिर कोई न्यू चीज़ लेके आएं, तो बहुत प्रॉब्लम होती है काफ़ी। किसी को होती है घरेलू प्रॉब्लम, किसी को आपको पता है मनी की प्रॉब्लम भी आजकल बहुत है, क्योंकि पाकिस्तान के हालात बहुत ख़राब हैं। अब देखा जाए तो हमारे मुल्क के हालात बहुत ख़राब हैं कि बहुत बिजनेस क्लास लोग भी जो हैं वो सोचते हैं इकोनॉमी क्लास में आ गए कि ये नहीं, इतना भी नहीं। लेकिन ये है कि पहले आप देख लीजिए कि हमारे मुल्क से सबसे ज़्यादा तो अब टैक्स लगने शुरू हो गए। सही बात है। जिन पे आप जैसे हम जैसे लोग भी परेशान हैं टैक्स आने के वाले वक्त में हवाले सांस से। पे भी टैक्स लगा सकते तो हैं। बिल्कुल सांस लेने में भाई टैक्स, जितनी सांस लें लेने आप। में भी टैक्स लग जाएगा कुछ अरसे बाद। तो ये चीज़ें भी हैं, लेकिन बहरहाल चलें। लेकिन हम टैलेंट को आगे लेके जाने के लिए हम कोशिश करते हैं कि हम बाहर जाएं, वहाँ से कोई चीज़ ऐसी लेके आएं जो हम अपनी यहाँ पे जितनी भी टैलेंटेड ख़वातीन हैं उनको न्यू से न्यू जो है क्लासेस दे के अच्छा, सिखा दुबई में जाके सबसे पहले क्या देखा जो पाकिस्तान में, मतलब ब्यूटी के हवाले से थोड़ा बताएं। या वहाँ पर अब आप गई, वहाँ पर जाहिर सी बात है ब्यूटिशन हैं आप, तो वही काम किया होगा, तो क्या डिफरेंस है, क्या फ़र्क था? देखिए डिफरेंस तो था, ठीक है। कुछ चीज़ें ये हैं कि हमारे पाकिस्तान में उन चीज़ों को इतना नहीं है शौक़। अच्छा। लेकिन मेकअप के मामले में पूछ रहा हूँ। मेकअप तो कह लीजिए कि हमारी पाकिस्तानियों को बहुत शौक़ है अच्छा। मेकअप का, स्टाइलिंग का, इस तरह की वहाँ पर चीज़ों वैसे नेचुरल ब्यूटी है क्या? क्या वहाँ चक्कर है? पे जी एक तो नेचुरल ब्यूटी तो छोड़ दीजिए, पाकिस्तान में भी नेचुरल ब्यूटी तो है, लेकिन क्यों शौक वहाँ नहीं पे है? वहाँ पर लोग तो एक मतलब वो एक रोशन ख्याल मुल्क है, वहाँ पर तो ज़्यादा होना चाहिए। वहाँ पे ज़्यादातर जो ख़वातीन है ना वो 3 चीज़ों पे ज़्यादा फोकस करती हैं। एक ड्रेस, एक शूज़ और एक अपने हेयर। अच्छा। हेयर को, अपने नेल्स को, जैसे कि मैं भी शौक़ में आके जो नेल्स अपने एक्रेलिक, जालिश, न्यू चीज़ नेल्स बढ़ा लेती हैं। हाँ, सही तो बात वो है। अपने हाथों को खूबसूरत किसी को नोचने बनाती में हैं। काम आएंगी, शोर के साथ झगड़ा हो जाए तो वो मतलब होशियार हैं। ये अब और आप जूतों पे ज़्यादा फोकस करती हैं, आपने बताया। आप जानती होंगे वहाँ की खाते आपने बताया अभी ड्रेस, फैशन में। अच्छा। तो ये 3 चीज़ें ज़्यादा अपग्रेड रखती हैं, क्योंकि जो हमारे एक्सपोज एरिया होते हैं वो 3 यही हैं कि हमारे बाल दिख रहे हैं, हमारा ड्रेस और हमारा जो है एक अच्छा, बाल अच्छे हों, ड्रेस अच्छी हो, जूते भी अच्छे हों और मेकअप अच्छा ना हो, फिर हाँ, क्या फ़ायदा? natural फिर नहीं- क्या फ़ायदा भाई? नहीं, मेकअप तो अच्छा होता है नेचुरली, यानी कि जो है वो एक ब्यूटी लुक चाह रहे होते हैं, वो ये नहीं चाह रहे होते हैं कि हमें बहुत शार्प लुक में दिया जाए ना। अच्छा। एक नेचुरली, यानी कि आजकल वैसे भी बहुत ज़्यादा हमारे पाकिस्तान में भी बीबी ग्लो मेकअप इन है, जो वो एक नेचुरली मेकअप है। अच्छा। तो वो एक हो भी जाता है और प्रोमिनेंट भी नहीं होता। अच्छा। ऐसा नेचुरल लुक के साथ। आपने बड़ा अच्छा खूबसूरत मेकअप किया हुआ है,
इसका नाम क्या है? मैंने तो बस कहिए कि जल्दी जल्दी आपके शो में आने के अच्छा, लिए ये जल्दी जो जल्दी नजर आया है वो कर दिया। जल्दी जल्दी मेकअप है, ये कह दें। जी बिल्कुल। अच्छा, तो मेकअप के हवाले से मुझे ये बताएं कि शादी का मेकअप अलग होता है, जी बिल्कुल ऐसे। बर्थडे का मेकअप अलग होता है, ऐसे किसी ही। पार्टी का अलग, ये हर मतलब तकरीब का मेकअप अलग अलग होता है। जी बिल्कुल ऐसे ही है, क्योंकि पार्टी वेयर पता चल जो जाता है होता मेकअप से कि ये कौन सी पार्टी चल रही है। हाँ? बंदा पूछे ही ना भाई मेकअप सबको ऐसे ये यही चल रहा है भैया, यही होता है। नहीं ऐसा तो नहीं होता। खैर ये देखिए हमें कैटेगरी देनी पड़ती है ना, कि माइयों का लुक है तो माइयों का दे रहे हैं, सही। बारात का है बारात का है, या पार्टी पे हैं नॉर्मली तो वो एक नॉर्मली बिल्कुल नेचुरल लुक के साथ होना चाहिए। तो बस ये, लेकिन आजकल परमानेंट मेकअप चल चुके हैं। आप देख रहे होंगे हमारी बहुत एक्टर्स भी जो हैं अक्सर व बेशतर वो परमानेंट मेकअप है, कि उन्हें ज़रूरत ही नहीं आती है कि जी उन्होंने सुबह उठना है तो जी फाउंडेशन लगाने हैं या कुछ इस तरह। वो एक परमानेंट मेकअप है और 6 मंथ के लिए आपका फेस पे हो गया, वो नेचुरल ब्यूटी है। बिल्कुल हाँ बिल्कुल। फर्स्ट टाइम सुन रहे हैं वो किस तरह से किया जाता है, किस तरह से? ये बीबी ग्लो मेकअप कहलाता है, बिल्कुल नेचुरल। तो स्किन केयर वाले कोई करते हैं या ब्यूटी पार्लर करते हैं? जी ये हम लोग करते हैं। जी हम आर्टिस्ट ही करते हैं ये, क्योंकि ये एक स्पेशली मेकअप है जिसको हम पूरा एक ट्रीटमेंट के साथ करते हैं। तो वो एक ऐसा होता है कि आप चाहे दिन में 10 बार मुंह वॉश करें तो वो आपके चिक्स नेचुरली एक ग्लो जैसे हो रहे हैं, रेड पिंक टाइप के, तो वो हैं। आपकी आईज है, आपके लाइनर लगा हुआ है बारीक सा, चेहरा अच्छा नहीं है फिर भी अच्छा हो जाएगा, खूबसूरत नहीं है फिर भी खूबसूरत हो जाएगा। हाँ बिल्कुल ऐसे ही है। तो मसला ही हल हो गया फिर। हाँ मसला हल हो गया भाई, ये तो बहुत बड़ा 6 मंथ के लिए इतना मसला हो गया कि भाई वो जैसे उमर शरीफ फरमाते थे कि मलकुल मौत आए वो भी भाई पहचान ना पाए कि भाई कोई और है। ये भी होता नहीं है। वो तो जरूर पहचानेगा, वो आपके अमाल से पहचानेगा। आवाज भी बंदा चेंज कर सकता है भाई। चलें, अमाल को कोई नहीं चेंज कर सकता। उनके पास निशानियां होती हैं सारी, जैसे हम शादी कार्ड में लिखते हैं ना भाई कि निशानी खास अलामत कौन सी है, उनको अमाल की निशानी मिली हुई है जिससे वो आपको पहचानेंगे। अच्छा चलें, आपसे मज़ीद बात होगी। साईं भट्टी साहब मूंखे इहो ॿुधायो त पाण आफियर बि हिकिड़ी ॻाल्हि कई सी, तव्हां चयो त मूं वटि आइडियाज़ आहिनि। हीअ साईं जेको आहे सो तइलीम वारो वज़ीर बि साईं जा आइडियाज़ ॿुधे, सेक्रेटरी बि तइलीम जो ॿुधे, ऐं ओवरऑल सिंध जी जेका तइलीम ॿुॾल ॿेड़ो आहे उनखे तारण जे लाइ साईं वटि आइडिया आहे। इन खां मथे वञोसीं, ॿिया बि ॿुधनि। ॿिया ॿुधनि साईं? प्राइम मिनिस्टर ॿुधे? इन खां मथे अञा प्राइम मिनिस्टर खां मथे केरु आहे साईं? सुप्रीम कोर्ट ॿुधे, इदारा ॿुधनि, रिटायर्ड तज़ियाकार ॿुधनि, कालम निगार ॿुधनि, रिटायर्ड जज ॿुधनि, रिटायर्ड फौजी ॿुधनि, ॿोड़ा ॿुधनि, अंधा बि ॿुधनि। अच्छा हलो, इहो माना तइलीम जो मयार बहितर करण लाइ छा तव्हां वटि नुस्ख़ो आहे, कहिड़ो तव्हां कमाल खणी आया आहियो अॼु? आसान ॻाल्हि आहे, हा काइनात पब्लिक राइट्स वटि अहिड़ा फार्मूला आहिनि कि जेकॾहिं केर बि सीनियर मुल्क जो मुख़लिस इंसान मूंखां ॿुधे त पोइ आसानी। कहिड़ो फार्मूला अथई? वारो छा आहे? पाकिस्तान में ज़हानत जी कमी न आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तालीम सां शुरू करियूं, वरी विसरी वेंदुमि, तव्हां चवंदो वरी हे तव्हां कहिड़ो जवाबु ॾिनो। असांजो आईने पाकिस्तान बुनियादी हक़ूक़नि में शामिल आहे, तालीम ऐं दीगर जेके सहूलियात, रोटी कपिड़ा मकान XYZ, पर उहो किताब ताईं महदूद आहे। इन जी वजह आहे कि हिन टाइम एजुकेशन बहितरीन प्रॉफिट वारो हिकिड़ो फैशन बणिजी चुको, कारोबार आहे, हिकिड़ो कारोबार। सही ॻाल्हि आहे। हिन में ॿियो कुझु बि न करे वज़ीर आला सिंध ही हिकिड़ो इहो लेटर कढे कि तमामु सरकारी मुलाज़िमिन जा ॿार सरकारी स्कूल में पढ़ंदा। इहो विच में थियो बि हुयो, अमल करप्ट अफ़सरान न करण ऐलान कयो इहो। सर कोर्ट सदोरी में बि त तव्हां जहिड़ा असां जहिड़ा माण्हू वेठा आहिनि, पर ईमानदार ऐं ख़ुदा के ताक़त के मद्देनज़र रखण वारा जेके हुजनि त मसइलो ई न आहे। हिन ते परमानेंट सुप्रीम कोर्ट एक्शन खणे, हिकिड़ी जजमेंट पास करे छॾे त इहो लॉ बणिजी वेंदो। हुन में स्कूल बहितरीन दुनिया जा जेके स्कूल नाला खणो था न, हुन खां बहितरीन सरकारी स्कूल हूंदो जंहिंमें तालीम हर ग़रीब अमीर जो ॿारु पढ़ी सघंदो ऐं ऑटोमेटिक बहितर थी वेंदो। इहो हिकु आसान तरीक़ो आहे। बेरोज़गारी ख़तमु करण जो बि आसान तरीक़ो आहे। वाइट पेपर इहो जेको 2 रुपए में वठंदा आहियो, हिन ते बेरोज़गारी ख़तमु कई थी वञे, करे सघे थो माण्हू। वाइट पेपर ते विदिन 1 साल के अंदर अंदर बेरोज़गारी जुर्म करार दे दूंगा। अच्छा वाइट पेपर छा तावीज़ कंदो छा कंदो? बस इहो तावीज़ ॿुधाईंदुसि हुननि खे जेको मां खां ॿुधंदो, पोइ जेको पीर हूंदो मूंखे ॿुधंदो कि छा करणो आहे। असां सभु सम्झे ॾुतड़ियल सभु बेरोज़गार आहियूं, असांखे ॿुधायो तो नुस्ख़ो ॾियो हिते माना इहे शयूं आहिनि। ऐं हिन खां वधीक न तव्हांखे मां अहिड़ा जेको आहे टोणा ॿुधाईंदुमि कि तव्हां पाण
न पर इहो वाइट पेपर चई जान छॾायव, इहो पेपर खे छा पेपर से कंदो? कैसे? पेपर ते ज़ाहिर हुकूमत पॉलिसी खे नज़रसानी करणु घुरिजे, कुझु क़वानीन आहिनि असांजा सवाल जेके पुछा कयोसीं त तव्हां जवाबु प्रॉपर ॾियो साईं, त असांखे ख़बर पए न वाइट पेपर वठी छा सर कयूं? असांखे इहे बि जेको 4 आहे- रुपया असांजा ज़ाया कंदो, वाइट पेपर खणी न घुमाईंदा न तव्हां। ज़ाया न वेंदा, इहो मुल्क जो जेको आहे सॼो कर्ज़ बि लाहींदा ऐं बेरोज़गारी ख़तमु कंदा, ख़ुदकुशियूं ख़तमु कंदा ऐं माना तक़रीबन अमन अमान जी सूरत हाल हूंदी। जेकॾहिं पेपर ते छा मतिलबु वसियत लिखूं, नसीहत लिखूं? वसीयत बि लिखणी आहे, न त नसीहत बि लिखणो आहे। हिन में कानूनी तरनीम करण जी ज़रूरत आहे। हा, कुझु अहिड़ा असांजा ऑर्डर थी चुकिया आहिनि जेके हुननि जी नज़रसानी करे सुप्रीम कोर्ट। अच्छा वाइट पेपर वठूं, कलम बि वठूं? कलम पाणी वठंदा, वाइट पेपर खे रुॻो अलाउ करे NGO को ॾिनो वञे हा, कि हीउ जेको आहे 10 रुपए में हिकिड़ो टिकट लॻाए करे हर दरख़्वास्त ते यूज़ करो हिन पेपर खे। अच्छा कानूनी किथे बि कंहिं इदारे में ॾींदा, इवन कि तव्हांखे बि असां नौकिरी जे लाइ ॾींदासीं त हुन ई पेपर ते जेको फलाही इदारे जी मलकियत हूंदी, जेके गवर्नमेंट कॉस्ट वठे भले हुनखे बि ॾियो तव्हां। त उहो इस्लाम आहिनि न साईं, पोइ वाइट न पेपर छॾियो सर, वाइट पेपर तव्हां न वठंदा आहियो हा डेली बेसिस। वठंदा आहियूं। हा साईं। 5 रुपया में तव्हां 2 रुपया जो पेपर आहे, उहो 10 रुपए ई रखी छॾींदा आहियो। हा इहे 10 रुपया तव्हां लीगलाइज़ करे कंहिं इदारे खे इहे कागरनि जी परमिशन ॾिनी वञे। तमामु इदारा जेके एक्टिव कमु कनि था हा हा ऐं हिन जे लाइ अथॉरिटी क़ाइमु कई वञे त पाकिस्तान जे अंदरि केतिरा पेपर डेली यूज़ थींदा हूंदा, हा त हुनजी तव्हां 10 रुपए जे हिसाब सां बि तव्हां पैसा अकाउंट कयो त 6 महीने जी कैलकुलेशन करियो त केतिरा बेरोज़गार तव्हां मूंखे सही तरीक़े सां अञा मां शायदि न सम्झो आहियां, कोई बि न सम्झो हुजे, ही वाइट पेपर कंहिंखां वठूं, कंहिंखे सर ॾियूं, छा वाइट कयूं? पेपर जो मक़सदु आहे कि का जॾहिं का कानूनी टीम बीहंदी न मूंसां, हा तव्हां हुनखे अलाउ करिणो पवंदो कि कहिड़ो बि माण्हू दरख़्वास्त ॾींदो लीगल प्रोसीडिंग कार्रवाई जे लाइ थाणे में XYZ बिजली दरख़्वास्त ॾींदो, हुन पेपर ते ॾींदो दरख़्वास्त त क़ाबिल क़बूल हूंदी। वाइट पेपर ते ॾींदो, वाइट पेपर ते जंहिंमें उहो छपियल हूंदो इदारे जो, जंहिंमें स्टैम्पल हूंदो, हूंदो या सरकारी सतह ते हिकिड़ो लेटर पेड ठहे, ठहे उहो जंहिंजी माना जेका बि दरख़्वास्त कोई ॾे, हुन ते ॾे, इन सां बेरोज़गारी ख़तमु थी वेंदी। एतिरी इनकमिंग जनरेट थींदी हा। कि तव्हांजी सोच आहे। उहो साईं जेको इहो पेपर खपाईंदो न साईं, जेको न खपाईंदो उहो त वेल में वरी न न न पैसनि ईअं लाइ न आहे, वठंदो न ईअं न आहे। तव्हां अचो कोर्ट में डेली बेसिस ते ॾिठो केतिरा पेपर यूज़ था थियनि, हा ईअं तमामु इदारनि में यूज़ थींदा आहिनि। साईं, उहो मां तव्हां सम्झां थो, पेपर तव्हां वरितो, जी तव्हांखे फ़ाइदो पियो, हाणे मां जॾहिं जंहिंखां वरितोसीं उनखे फ़ाइदो पियो, मां जेके भरिया पैसा, रेट मुक़ररु हूंदो, उहो त मसइलो सरकारी थी वियो न साईं मूंसां। रेट मुक़ररु हूंदो, हुननि जी कमीशन बि मां मुक़ररु खणी हूंदी। हूअं खणी कंहिं अख़बारी पने ते या कंहिं फटल सटल उन ते पेपर ते लिखी क़बूल ई छॾियां। न हूंदी न सर, तरनीम पास कंदासीं तव्हां जो उहो क़ाबिल त क़बूल ॾुखियाई न करे हूंदी। छॾियो न, माना मां त पैसा भरियां त माना मां अॻ में बेरोज़गार टुटियल आहियां, न मसइले न जो न, शिकार तव्हां थी उहे बि त ॾियो था तव्हां जो था बेरोज़गार सर, खे उहे बि त ख़तमु थी 10 रुपया बेरोज़गार। ॾियो था न। न ॾींदुमि न साईं, मां बताए थो किथां को जुगाड़ियो पनो वठी था, इहो तव्हां पाण खे मुतमिन था करियो। न पर तव्हांजो बेरोज़गारी वाइट तव्हां पेपर पंहिंजो ख़तमु एतिरो शर्म महसूसु कंदो कि अॻु साम्हूं वारो माण्हू बीठो हूंदो त चवंदो हूंदो यार 20 रुपया ॾिननि त वापसि ई न वठां। सही तव्हां छॾे ईंदो, जीअं असां होटल वारे खे 50 रुपयो ॾींदा आहियूं त उहो 50 रुपयो कट जो रखी थो छॾे, 10 रुपया छॾनि था माण्हू, छो था छॾनि? इहे 10 रुपया तव्हां अकाउंटेबिलिटी करियो त तव्हांजा जे सालाना महाना घणा था थियनि। हिन पेपर जी ॻाल्हि मां वज़ाहत ॿियो आहे साईं, पेपर वारो मामिलो न सम्झी न आहियां मां, या त मां पोइ ॼटु आहियां या मां बेवकूफ़ मां आहियां, तव्हांखे सम्झायां थो, मूंखे easy, सम्झायो easy, सॼो मां easy। ॿुधे थो, हाणे पेपर तव्हां- वठी करे महांगाई ख़तमु कीअं कयूं? सर हाणे पेपर आहे 2 रुपए जो, हा हिन पेपर ते हिकिड़ो कानून पास थींदो, हा इहो पेपर असांजो वेंदो 10 रुपए में, अच्छा हर माण्हू वठंदो। मां त चवां त 2 रुपए जी तव्हांखे सम्झ में न अचे, बिजली जे बिल ते तव्हां 100 रुपए फलाही माण्हुनि जी डेवलप जे लाइ रखो त मंज़ूर कंदा। मूंखे इहो रुॻो ॿुधायो, अॻ में ई पेट्रोल पंप आहे, ॿिया कम हाणे 2 रुपए पेपर खे तव्हां 10 रुपए में विकिरो कंदो त मसइलो आहे न साईं। सर ही तव्हां इशू था बणायो, तव्हां मीडिया वारा जेके आहिनि आसानियूं पैदा करियो। न उहो वठंदो त आम माण्हू न साईं। आम माण्हू पेट्रोल बि साल जो सस्तो थी वेंदो हिन में, अच्छा जॾहिं तव्हांजी बेरोज़गारी ख़तमु थी वेंदी ऑटोमेटिकली जेको आहे इहे शयूं माना बेरोज़गार हाणे पना वठंदा। पन्ना न वठीनि, माना मां इहे 10 ॿिया बि प्रोजेक्ट आहिनि अच्छा जेके हिन में शामिल करणु चाहिनि। हिकु त हिकिड़ो अल्फाज़ आहे जेको तव्हां बेरोज़गारी जी ॻाल्हि कई न, हिकिड़ो वाइट पनो बेरोज़गारी ख़तमु करे थो सघे। हलो साईं ठीकु आहे। एतिरी इन में फंड हाणे कलाम ॿुधो। तज़ियाकार ॿुधनि था मुंहिंजूं ॻाल्हियूं, जेको ॿुधंदो हूंदो। साईं मां कलाम ॿुधंदुमि हाणे, हा छो तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई ऐं मूंखे PCR मां इशारो आयो त साईं ॻाल्हि तव्हां सम्झो नथा। साईं ॾाढो ज़बरदस्त, साईं PCR वारे तौफ़ीक़ अब्बासी मूंखे सम्झाए छॾियो। साईं ॾाढो ज़बरदस्त जुमिलो चयो आहे। हिन खां अलावा उन चयो त बाबा पन्ना, साईं जो चवण जो मक़सदु आहे पन्ना मेड़ खां बहितर आहे त पन्ना वठो, बेरोज़गारी सही थी वेंदी। ज़बरदस्त, गुड सर। हाणे ईअं न आहे, तव्हां सम्झी न सघिया हुयो त मां तव्हांखे वरी वज़ाहत थो करियां। अॼुकल्ह चलो, वरी वज़ाहत थो महांगाई आहे, करियां। मां अॼुकल्ह एॾी महांगाई आहे जो ग़रीब माण्हू जेको अटो बि नथी वठी सघे, न अटो घी आहे 600 रुपए पोइ किलो इहा थी वियो आहे। हा इहे खफ़ा वधाए थो वरी चए थो ॾे न, न, पनो न, वठो। न, न, तव्हां NGO में इहे अटो जो मसइलो बि तव्हां NGO ते रखो, फलाही इदारनि ते, तव्हांजो अटो कॾहिं शार्ट न थींदो। वाह वाह, इन जो वरी सोल्यूशन तव्हां ॿुधूं था साईं। तव्हां बिल्कुलु बारीकी सां ॿुधो न सर। साईं कलाम ॿुधूं था, कलाम जो टाइम आहे। माहियार दी घड़ोली भर दी
सुणियार दी घड़ोली भर दी, माहियार दी घड़ोली भर दी, सुणियार दी घड़ोली भर दी। हिक अलाकनू में दर्दी, हिक मोलाकनू में दर्दी, हाँ माहियार दी घड़ोली, माहियार दी घड़ोली भर दी। हसन हुसैन अली दा जाया, हसन हुसैन अली दा जाया, हो मारू मत दा सिर ते चाया, हो मारू मत दा सिर ते मैं गोली शाहे दर्दी, हाँ माहियार दी घड़ोली भर दी, सुणियार दी घड़ोली भर दी। हिक अलाकनू में दर्दी, हिक मोलाकनू में दर्दी, हाँ माहियार दी घड़ोली भर दी, सुणियार दी घड़ोली भर दी। झूम चरकड़ा सैया दा मेरे सच्चण वाला जीवे, झूम चरकड़ा सैया दा मेरे सच्चण वाला जीवे, सच्चण वाला जीवे, सच्चण वाला जीवे, मेरे सच्चण वाला जीवे। झूम चरकड़ा चरकड़ा झूम चरकड़ा सैया दा मेरे सच्चण वाला जीवे। नूही नबी दी बेड़ी आई, ओ नूही नबी दी बेड़ी आई, हो जेते चढ़िया नूरे लाही, हो जेते चढ़िया नूरे लाही। मैं सदक बेड़ी ते चढ़ दी, मैं सदक बेड़ी ते चढ़ दी, हाँ माहियार दी घड़ोली भर दी, सुणियार दी घड़ोली भर दी। हिक अलाकनू में दर्दी, हिक मोलाकनू में दर्दी, हाँ माहियार दी घड़ोली, हक मोला सुणियार दी घड़ोली भर दी। सच्चल सारा नूरे लाही, हो सच्चल सारा नूरे लाही, हो अली वली दी है हमराही, हो अली वली दी है हमराही। मैं बानी शाहे दर्दी, ओ मैं बानी शाहे दर्दी, हाँ माहियार दी घड़ोली भर दी, सुणियार दी घड़ोली भर दी, सुणियार दी घड़ोली भर दी। हिक अलाकनू में दर्दी, हिक मोलाकनू में दर्दी, हाँ माहियार दी घड़ोली भर दी, सुणियार दी घड़ोली भर दी। हा घड़ोली ॿुधीसीं। हाणे पाण हिकिड़ो ब्रेक वठंदासीं ऐं पोइ मोटंदासीं। आख़िरी ब्रेक हूंदो उहो वरी मस्ती मज़ाक जो हूंदो, थोरो चिल कंदा आहियूं प्रोग्राम खे। तव्हां गॾु रहिजो, काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। ऐं असां सां गॾु मौज़ महिमान वेठा आहिनि, उन्हनि सां कचरियूं सुठियूं कंटिन्यू रखूं था। अच्छा सलमा जी, आप सलमा जी, तव्हां न, तव्हां कलाम जी पढ़ो जी हुयो। जी। तो फ्यूचर क्या इरादा है, मज़ीद बच्चे आपके इसमें उम्मीदगाह में आने वाले हैं, क्या प्लानिंग्स क्या हैं? हमारी प्लानिंग ये है कि हम लोग चाह रहे हैं कि जो बच्चे जिनके मतलब पेरेंट्स जो हैं वो या तो एजिड हैं, अच्छा, या फिर पेरेंट्स नहीं हैं, या फिर बच्चे ऐसे हैं जो स्पेशल पर्सन तो है मगर उनको कोई देखने वाला नहीं है। मैं चाहती हूँ कि मैं उनके लिए हॉस्टल बनाऊँ। अच्छा, और ये हमारा फ्यूचर प्लान है। और अच्छा है कि वहीं पर रहेंगे। जी जी, सही बात है। क्योंकि मैंने अपनी लाइफ में बहुत देखा है कि ऐसे बच्चे भी हैं जिनके पेरेंट्स तो या तो एजेड हैं
और एक तो मेरे पास ऐसी स्टोरी थी कि वालिद जो है वो मतलब ब्लाइंड है ना, मतलब उनकी आइज़ जो है वो ग्रेजुअली सही। आई साइट ख़त्म हो गई। सही सही। और बच्चे ऐसे हैं कि इनको प्रॉपर केयर चाहिए होती है। अच्छा, थोड़ा अपने बारे में बताएं, कितनी मुश्किलात का सामना करना पड़ा, किस तरह से सरवाइव किया बचपन से लेके, ये कब से पोलियो था, क्या हुआ था, थोड़ा बताएं, स्ट्रगल आपकी मैं सुनना चाहता हूँ। जी हम 5 बहन भाई हैं ना। अच्छा। 5 हम बहनें हैं, 1 हमारे भाई हैं। तो मेरा घर में तीसरा नंबर था। अच्छा। 3 साल की उम्र में मुझे पोलियो हुआ ना। ओहो। तो जब मुझे पोलियो हुआ उस टाइम पे इतनी अवेयरनेस नहीं थी कि सही। वैक्सीनेशन के बारे में इतनी नॉलेज हो। और मेरे पेरेंट्स मतलब पंजाब से यहाँ पे कराची शिफ्ट हुए थे। अच्छा। तो मेरे पेरेंट्स ने हमेशा, मेरी मदर ने ये फील किया कि अगर हम वैक्सीनेशन टाइम पे करवा लेते तो हमारी बेटी जो है शायद इस प्रॉब्लम में ना आती। सही। मगर मैं आज समझती हूँ कि ये अल्लाह ताला की तरफ से कुछ ऐसा निज़ाम था कि मुझे, अगर मैं पोलियो से अफेक्टेड हुई तो मुझे अल्लाह ताला ने इस रास्ते पे लाना था। कार खैर में आपको आपकी सिलेक्शन होनी थी जी। आपके से तो ये मुझे ना इस तरह से विजन मिलता है कि अगर मेरे पास साथ ये प्रॉब्लम हुआ, मगर अल्लाह ताला ने मुझे एक ऐसी राह पे लगा दिया कि जिसमें मैं आज बहुत सारे लोगों के लिए काम कर रही हूँ और एक सहारा बनी हूँ कि वो। तो मुश्किलात तो खैर बहुत सारी आई। स्टडी के दौरान काफ़ी मुश्किलात होती हैं। देखिए नॉर्मल बच्चे अगर स्कूल जाते हैं तो उनकी किस तरह की लाइफ होती है, और अगर कोई स्पेशल पर्सन है तो वो कितनी मतलब एहसास कमतरी भी होती है ना, जब आपको लोग मुख्तलिफ नाम से ही बुलाते हैं, फिर आप दूसरों के साथ प्रॉपर नहीं चल सकते। सही बात जी है। जी। तो जब मैं क्लास प्राइमरी में थी ना, तो उसके बाद मुझे एजुकेशन के लिए दूसरे स्कूल शिफ्ट होना था, तो मैं नहीं चल सकती थी ज़्यादा। तो मुझे इतनी मतलब मैं उस टाइम पे रोती थी। जी सही। मतलब है कैसे फील होता था ना, सब चल रहे हैं, जी, मैं नहीं चल पा रही, फील होता है। सही बात है। तो फिर मैंने क्या किया कि मेरी सिस्टर जो बड़ी है ना, उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया और फिर मैंने प्राइवेटली अपनी एजुकेशन जारी रखी। अच्छा। मतलब छोड़ा नहीं, क्योंकि मुझे ये था कि मुझे पढ़ना भी है, मुझे भी आगे बढ़ना है। और रेगुलर नहीं गई रोक टोक की वजह से। जी। सही। मगर दूसरी बात ये भी है कि जब अल्लाह ताला कोई एक कमी देते हैं, या उसके साथ आपके साथ और बहुत सारे ऐसे ब्राइट फेज़ होते हैं जिनसे आप आगे निकलते हो। तो मुझे शायद ये एक विज़न मिला कि मुझे बच्चों के लिए काम करना है या इस सोसाइटी के लिए काम करना है। सही। तो मैंने ट्रेनिंग भी बहुत मुश्किल हालात में की। अच्छा। जैसे इन बच्चों के बारे में सीखा, मैंने स्टार्ट लिया फिजियोथेरेपी ट्रेनिंग की, यहाँ से गुलशन से बल्दिया जाना, और मैंने बसों में ट्रैवल किया। ओहो। तो मुश्किलात होती थी। सम टाइम ऐसा भी होता था कि आप अगर रोड पे खड़े हो तो जाना बड़ा ही मुश्किल है, उतरना चढ़ना बड़ा मुश्किल है। और इसमें एक वाकया मैं आपसे थोड़ा शेयर करना चाहती हूँ कि जिस इदारे में मैं ट्रेनिंग कर रही थी ना, तो मैं बस स्टॉप पे गाड़ी का वेट कर रही थी। तो वहाँ के जो ऑनर है वहाँ से जा रहे थे ना, तो मुझे नहीं मालूम था कि ये वहाँ के ऑनर है ना। अच्छा। तो मुझे उन्होंने कहा कि बेटा आप आओ, हम लोग वहीं पे जा रहे हैं, मैं भी आपको वहाँ पे ड्रॉप कर दूँगा। मैंने कहा नो सर, आप जाएं, मैं अपनी गाड़ी से ही जाऊँगी। अच्छा। जब मैं वहाँ पे पहुँची तो वो भी सर वहीं पे थे। तो उन्होंने फिर मुझे सैल्यूट किया, कह रहे हैं कि मैं इस बच्ची को इतना मतलब अप्रिशिएट करता हूँ कि इसने किस हालात में खड़ी हुई है, मगर इसने एक लिफ्ट या एक्सेप्ट नहीं किया। सही। और ये आगे चल के हमारी सोसाइटी के लिए बहुत काम भी करेगी। तो कभी कभी ऐसे होता है कि खुदार भी है, खुद इत्मीनादी भी है, खुद करना चाहती हैं कुछ। तो मैंने फिर अपनी लाइफ में बहुत सारी ट्रेनिंग्स की, और इवन कि मैंने आउट ऑफ कंट्री भी। अच्छा। मैं थाईलैंड में गई, वहाँ पे हमारी ट्रेनिंग हुई। फिर मैं हॉलैंड भी गई। तो मतलब इन्हीं बच्चों के बारे में जानना चाहती थी ज़्यादा से ज़्यादा कि हम जो काम पाकिस्तान में कर रहे हैं, बाहर कैसा काम हो रहा है, और इनकी ट्रेनिंग्स में हमसे अगर हम बेहतरी ला सकते हैं। तो इस तरह से जैसे अभी इन्होंने भी बताया कि बाहर से सीख के आते हो तो फिर पाकिस्तान में यूटिलाइज करना चाहते हो। तो यही वजह है कि हम। बहुत अच्छा लगा मुझे आपकी हिस्ट्री सुन के कि आप खातून जैसे, हम जैसे खातून के अंदर एक हिम्मत होनी चाहिए। जी जी। देखिए खुदा की देन है। सही बात है कि कुछ भी अल्लाह पाक हमें मोहताजी दे सकता है। ठीक है, अल्लाह की ज़ात है, और दुआ यही करनी चाहिए कि अल्लाह पाक हमें जिस्मानी चीज़ों से मोहताजी से बचाए। चलें जी, तो दुख की बातें नहीं करें, माहौल को। फिर खुशी की बात यह है कि करना है हमें, हिम्मत होनी चाहिए। अपने पाकिस्तान का नाम रोशन करें और अपने मुल्क की तरक्की के लिए ज़्यादा से ज़्यादा हिम्मत रखें, और ख़वातीन के अंदर बहुत हिम्मत है। नज़ीर अहमद भट्टी साहब जी, तव्हांजा आइडियाज़ ॾाढा ज़बरदस्त माशाल्लाह। मूंखे माना मां माना अॼु ॾाढो माना मुंहिंजा जेके आहिनि उहे जेके 6 तबक़ आहिनि उहे माना रोशन थी विया आहिनि। सो हाणे मूंखे इहो ॿुधायो, तव्हां वटि को फार्मूला आहे? मवाली ॾाढा परेशान हिते स्टूडियो में घुमंदा था वञनि, सिगरेट महांगा थी विया आहिनि, उहो आहे हलूं हिननि जो छा तोड़ कजे? हुजणु घुरिजनि। हा
इहे वतन नुक़सानदेह अमल आहे, टोटा हिक ॿिए खे ॾींदा नुक़सानदेह अमल आहे, इनखे जेको आहे माण्हू एहतियात करे बहितर पर आहे। मवाली नहीं हाणे उहो पीअणो त आहे न हुनखे, छा करे ज़ाहिर आहे सर, उन मथे में सूर थो पए। इहो जेको हिन नफ़्सियात खे त मूव करिणो आहे, हिन नफ़्सियात खे ई त तव्हां असां NGO वारनि खे जेको आहे ख़तमु करिणो आहे, सही उनखे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे, सुठी शइ न आहे। त मां अर्ज़ु पियो करियां कि आसानी पैदा कीअं थींदी, जीअं सभु भेण चए पई कि माण्हू पहिरियों ई एतिरा महांगाई लॻी पई आहे, हिन जिन खे क़ाबू कीअं करे, माण्हू कागर कीअं वठे 10 रुपया जो। हा साईं इहो सिगरेट जो त ॿुधायो न, मवाली सिगरेट बि हुन में अची वेंदा, पर सिगरेट छॾे ॾियनि बहितर आहे मवालियुनि खे। हाणे जेसिताईं छॾनि नहीं आहिस्ते आहिस्ते को माना तरीक़ो ॿुधायो, माना घटि कनि या हिकिड़ो सिगरेट 2 ॼणा गॾु माना ईअं अल्लाह अल्लाह करीन, तौबा करीन, अल्लाह अल्लाह अधु करीन, बचाए पोइ वरी मंझंदि जो वरी अधु पीअनि, माना को कोटा चूणी पीअनि जेको आहे किचरे तो मसलो में, ॿुधायो न त छॾे ॾियनि न, अफोर्ड नथा करे सघनि त छॾे ॾियनि बि, हीअ ज़रूरी त न आहे कि हदीस में त लिखियलु न आहे सर। साईं हाणे हुननि जे लाइ सम्झो दवा जो हिन महिल कमु आहे, इहो नथो मिले त उहो माना चरिया थी विया आहिनि, माना ईअं भित में टकर था हणनि। फ़िलहालु हुननि खे 2 सिगरेटनि वारे खे 1 सिगरेट ते आणणो पवंदो, पर हिकु हुकूमत सिगरेट मां वक़्त खे जेको आहे एहतजाज करे ॿुधाइनि हा कि असांजे लाइ सिगरेट जेको आहे फ्री कया वञे। तव्हां वटि को आइडियो न आहे, माना को या हिन शइ जो न आहे, मूंखे हिन शइ जो न आहे, को चिकन वञी को माना को ॿी त आइडिया ॾियो। ॿी आसानी ॿुधायो त मां हिननि जे लाइ पैदा करण जे लाइ मां सोचींदो आहियां कि हीअ या सिगरेट पेपर खे वेड़े पीअण जी करे- नौबत न अचे, अच्छा सही हा हिन पेपर खे वेड़े पीअनि, हा बाक़ी इहा सिगरेट पीअण जी नौबत ई न थिए। सिगरेट माण्हू तॾहिं पीअंदो जॾहिं कंहिं परेशानी में मुब्तला सही हूंदो, उहो परेशानी जो सबबु आहे बेरोज़गारी। सही लिहाज़ा हुकूमत वक़्त खे नज़रसानी करे हिकिड़ी अथॉरिटी बेरोज़गार क़ाइमु करे, जंहिंमें फंड जनरेट अथॉरिटी ख़ुदि करे, उहा NGO जे हवाले कयो वञे। सही असां वटि हीअ अटो वटो जी ये दोस्त आहे परे खां इशारो थो ॾे, असां वटि जेको आहे हुते संगत मवाली चवंदा असांजी ॻाल्हि पूरी न थी, ॻाल्हि पूरी थींदी। चवंदा परेशानी में सिगरेट था, वॾा माण्हू जेके घुमनि था गाॾियुनि में वॾनि में, उन्हनि खे छा ई परेशानी सिगरेट पीअण। पुछो त सही, उन्हनि खे दिलि ते हथ था लॻायो। ओके लॻा पिया आहिनि, ॾाढी कंहिंखे नेब यादि ईंदो आहे, कंहिंखे दुबई वञणु यादि ईंदो आहे, हा ॿुधायो त शुगल में पीअंदा आहिनि माण्हू, शुगुल में माना छा आहे, मस्ती आहे न, परेशानी त न आहे, परेशानी त न आहे न। पोइ तव्हांजो परेशानी में सिगरेट पीबो आहे। बेरोज़गार जेके मज़दूर तव्हां मवालियुनि जी ॻाल्हि कई, जेके उहे ई चवंदा, उहे वरी ख़बर अथव छा था चवनि, उहे चवंदा जॾहिं असां कमकार करे थकु लाहे माना सुख जी टेक ॾेई उहो सिगरेट हणी माना सुकून वठंदा आहियूं, परेशान न आहियूं। इहो ई नफ़्सियात असांजो बणिजी चुकियो आहे, जीअं करप्शन असांजे नस नस में समाइजी वई आहे न, त इहो तव्हांजो दिमाग़ कमज़ोर आहे, दिमाग़ जो तव्हां दिमाग़ ख़राबु आहे। नॉर्मल ई न आहियो, दिमाग़ तव्हांजो तव्हां डॉक्टर खे चेक करायो, अब नॉर्मल हूंदा, त उहो Mentally हिनजो disturbed माण्हू आहिनि हिनजो दिमाग़ ई ख़राबु आहे, हिननि जी इहो खानो बि ख़राबु आहे, एडमिशन इहो सही माण्हू न आहिनि, इहे माना जेको हिन खानो बि ख़राबु आहे। न इंसान आहिनि, खानो ख़राबु न आहे, उहो असां हुक्मराननि जी ज़िम्मेदारी आहे उन्हनि जी सहूलियतूं पैदा करणु। तंबाकू नोशी सिहत लाइ मुज़र आहे, सिगरेट फ्री उहो कैसे माना करेंगे सिगरेट ते आप एॾो वॾो फोटू पिया आहे, हुनजा चप फाटल नंबरा जा, पोइ बि पीअनि था त खानो ख़राबु आहे न ताईं। मां तव्हांखे वरी वार चवंदो, असांखे तालीम न आहे, रोज़गार न आहे, एजुकेशन न आहे कि हीअ बुराई छा आहे, हिन खे हासिल माना कंदा त हिकिड़ो नफ़्सियात असांजो कमज़ोर थी वेंदो आहे, जॾहिं ज़हन हिकिड़ी शइ खे एक्सेप्ट करे वठंदो आहे, जीअं गॾा खे तव्हां ॿधींदो न रसो घुमाईंदो त बीठो रहंदो, त असांजो दिमाग़ बणिजी चुकियो आहे, हिन हुक्मराननि असांखे टक जी बती जे पुठियां लॻाए छॾियो। तव्हां चओ था त असांजो दिमाग़ वॾो थी वियो आहे। असांखे असल तालीम जे हुजणु इस्लामी ऐं माना तालीम हासिल करण जी ज़रूरत हुई, जेके असां नथा कयूं। असांखे त कलमो ई सही नथा अचनि, मवाली रोइनि था सिगरेटनि जी महांगाई जे लाइ, हुननि खे चओ कलमो त सही ॿुधायो, पहिरियां कलमो दुरुस्त करियो, तव्हांजो ईमान अचे, तव्हां में बहितरी थिए, सही ॻाल्हि आहे, पोइ तव्हां पाक थियो त इहे सिगरेट जी नौबत न ईंदी सर। सही तव्हां ॿिए जे लाइ आसानी पैदा करियो, ॻाल्हाए करे मुस्कुराए करे, तव्हां वञी कंहिंखां शहर में रस्तो पुछो त तव्हांखे एतिरो माना प्यार सां ॿुधाईंदो कि तव्हां ख़बर जी ॻाल्हि ॿुधायां, सफ़ा इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे जी। त पेट्रोल वधियो, ॿियूं शयूं वधियूं, एतिजाज एॾो न थियो जेतिरो सिगरेट वधण सां मवालियुनि कयो आहे। फेसबुक भरियो पियो आहे, सोशल मीडिया भरियो, मवालियुनि खे वॾी माना हिन वक़्तु तबाही आहे, माना माण्हू चवंदा वरी बि मवालियुनि खे शाबाश जेको हुकूमत कावड़ जो इज़हार कयो, ॿिए कंहिंखे बि माना को कल ई न आई आहे। मवाली वीचारनि वटि त मोबाइल ई न आहे, हीअ जेके सोशल मीडिया ते वांदा वेठा आहिनि, बजा बानिस्बत एहतजाज कंहिं लीगल फोरम ते, कंहिं सुठी जॻह ते कयो वञे, जंहिंमें बेरोज़गारी ऐं तालीम मेन ज़ेवर आहे जेको असांखे ख़ुशहाली जी तरफ़ गमज़नि। उहा क़ौम पोइते रहिजी वेंदी आहे जेकी तालीम हासिल न कंदी। तव्हां सिगरेट मवालियुनि खे मोबाइल न चओ था, हाणे कुझु बि मुसलत करे इहो ई त मीडिया खे तवसस थो कयां हथ जोड़े कि नेगेटिव चेहरो ॾेखारण जे हुननि खे हौसला अफ़ज़ाई करियो, हुननि खे प्लेटफॉर्म मुहैया करियो। साईं उहो त साईं उते लिखियलु पिया आहे तंबाकू जी सिलसिला मुज़र आहे, तपी नथा छॾनि, हाणे असां छा कयूं न, हा सर, पोइ हुन खां वधीक असां नथा करे सघूं न, उहो पाण लिखियलु आहे, पोइ बि पैसनि मां ज़रूरु ख़रीद था कनि। ख़बर अथव हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो ईअं सिगरेट मवाली डॉक्टर वटि वियो, सिगरेट छिकींदो, ॾाढी हुनखे साह जी तकलीफ़ थी, डॉक्टर चए पुटु तूं इहो सिगरेट न पी, न त इहो सिगरेट माना जेको आहे सो माना मौत जी अलामत आहे, इहो साइलेंट किलर आहे, आहिस्ते आहिस्ते तूं मरी वेंदे। बिल्कुलु सही। मवाली जो बाबा
आहिस्ते आहिस्ते मरूं, असांखे बि तकिड़ो न आहे मरण जी, आहिस्ते आहिस्ते भली मरूं। सो ही क़ौम साईं ईअं मरण छो थो चाहे? कॾहिं हुन कंहिंखां हुन खां पुछियो अथव कि छो थो मरण चाहे? इंसान की ज़िंदगी वॾी अज़ीज़ ऐं प्यारी आहे, मरण छो थो चाहे? रीज़न केरु पुछे नथो, बसि अगली ॻाल्हि तव्हां ॻाल्हायो था, उनजे दिलि ते हथु रखियो, उनजी दादरसी करियो। केर बि ख़ुशीअ सां का बि बुरो कमु न आहे कंदो। सही ॻाल्हि आहे, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां भट्टी साहिबु, वॾी महिरबानी। तव्हां सां मिली करे तव्हां माना दिलि जा ॾाढा भला माण्हू आहियो, मन मोजी माण्हू आहियो, तव्हां सां मस्ती मज़ाक बि कई, दिलि ते न वठिजो। पर मां तव्हांजे चैनल जे तवसुस सां आला हुकाम खे गुज़ारिश कंदुसि कि बेरोज़गारी ख़तमु करण जे हिकिड़ी अथॉरिटी क़ाइमु कई वञे, सही, जेको ख़ुदि फंड जनरेट करे, अच्छा, हुकूमत वक़्त खां रुपयो बि न वठंदासीं, NGO जे हवाले कयो वञे। ही अटे वारो सिस्टम बि ख़तमु, पेट्रोल वारो महांगाई जो सिस्टम बि ख़तमु, बेरोज़गारी ख़ुदकशियूं सभु ख़तमु थी वेंदियूं। अच्छा, हुन में दिगर माण्हुनि जी ज़रूरत आहे, जेको मां अर्ज़ु करे चुको आहियां। त तव्हांखे वरबली एतिरो टाइम ई न, सॼो ॾींहुं राति लॻी वेंदा। मां जागे जागे फिज़िबिलिटियूं बढ़ायूं आहिनि, अलाए केतिरा साल थिया हूंदा। वॾी फिज़िबिलिटी साईं तव्हां ठाही आहे जेका हाणे जेका ॿुधायो न, पर केरु ॿुधण वारो हिते अंधनि जे शहर में चश्मो खपाइण निकितो आहियां मां। सही 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 सही, पर अलाह कंदो केरु न केरु मिली वेंदो इंशाअल्लाह ताला। ही क़ौम असांजी वॾी ख़ुददार क़ौम आहे, ऐं ख़ासि कर जेको आहे पाकिस्तानी छा सिंध जी जेकी असांजी क़ौम आहे, सिंधी क़ौम आहे, हिन खे जेको घणो पोइते धकेलियो वियो आहे। वॾी महिरबानी भट्टी साहिबु, तव्हांखे असां 4-5 मिंट वधीक ॾेई छॾिया सर, प्रोग्राम वक़्तु पूरो थी वियो आहे सर। तव्हांजी मोहबत आहे, तूं एॾी भली, मां चयो न कटियांसि यार, वरी ॾुख न करे। तव्हांजी मोहबत आहे। बाक़ी असां सभु मिली, सभिनी खां पहिरियां कंहिंखे फूड जेको आहे उहो आहे हौसलो। असां कंहिंखे हौसलो त ॾियूं फर्स्ट टाइम, वाह 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 वाह, जीअं कि कुझु टाइम त जी सघे। साईं वाह वाह, वॾी महिरबानी, लख तौर तव्हांजा बहुत शुक्रिया जी। आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाई, देर से आई, आपका टाइम भी किल हो गया, तो लेकिन फिर दोबारा कभी आए तो इंशाल्लाह तफसीली गुफ्तगू होगी। अफशां रऊफ़ साहिबा बहुत शुक्रिया, भट्टी साहब, नज़ीर साहब, महिरबानी वॾी तव्हांजी। सलमा लाशारी साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी, ॾाढो सुठो कलाम तव्हां गायो। ऐं सलमा बहादुर, सलमा लगारी, लीगल हेल्प जे लाइ नंबर तव्हां ॾेई छॾियो ज़रा। मां ईअं सुन थी वियो आहियां हाणे। कंहिंखे लीगल हेल्प जी ज़रूरत हुते किथे बि असां हाज़िर आहियूं, तव्हां उन्हनि खे ॾेई था सघो। तव्हांजे चैनल जे तवसुस सां केरु ॾिसंदो हुजे त लीगल मैटर कहिड़े बि उहो मुब्तला आहे, असां हुनजे फ्री ऑफ कॉस्ट हुनजी हेल्प। हाणे प्रोग्राम खे बंदि कयूं या हलायूं? न सर, उहो त हाणे तव्हां त हलाईंदा रहंदो, असांजे चवण ते बंदि कंदो। माना डायरेक्टर मूंखे कुटींदो थोरी देरि में, अलाह हुनखे जज़ा ख़ैर ॾींदो, भलाई जो कमु न कुटींदो। हा हलो, वॾी महिरबानी तव्हांजी। का ॻाल्हि रहिजी त न हुई न साईं? अंजाम त प्रोग्राम नेक्स्ट में ॿुधाईंदासीं। ठीक। सो बादल साईं खां आख़िर में कलाम ॿुधंदासीं। सो जिए लतीफ़, जिए मिठी ॿोली, अल्लाह भाई। गर्मी हसरते नाकाम से जल जाते हैं, गर्मी हसरते नाकाम से जल जाते हैं, हम चरागों की तरह शाम से जल जाते हैं। जब भी आता है मेरा नाम तेरे नाम के साथ, जाने क्यों लोग मेरे नाम से जल जाते हैं। क्या पूछते हो मुझसे, क्या मेरी जिंदगी है? क्या पूछते हो मुझसे, क्या मेरी जिंदगी है? उनसे बिछड़ी के जैसे बेकैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे, क्या मेरी जिंदगी है? हर
हर दर्द को छुपा ले, गम को दवा बना ले। हर दर्द को छुपा ले, गम को दवा बना ले। शिकवा न कर किसी से, चुप रहना बंदगी है। शिकवा न कर किसी से, चुप रहना बंदगी है। उनसे बिछड़ के जैसे बेकैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे, क्या मेरी जिंदगी है। ठुकरा के जा रहे हो, ठुकरा के जा रहे हो। यूं मुंह भी मोड़ते हो। ठुकरा के जा रहे हो, यूं मुंह भी मोड़ते हो। तुम दिल को तोड़ते हो, ये कैसी दिल लगी है। तुम दिल को तोड़ते हो, ये कैसी दिल लगी है। उनसे बिछड़ के जैसे बेखैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे, क्या मेरी जिंदगी है। इतना सा है तारुफ मेरा चमन से लोगों। इतना सा है तारुफ मेरा चमन से लोगों। शबनम है नाम मेरा, फूलों से दोस्ती है। शबनम है नाम मेरा, फूलों से दोस्ती है। उनसे बिछड़ के जैसे बेकैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे, क्या मेरी जिंदगी है। क्या मेरी जिंदगी है। क्या मेरी जिंदगी है। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।